मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवांजी ख़िदमत में सुबह सुबह सां बिल्कुलु ई हाज़िर थी वेंदा आहियूं ऐं अॼु बि हाज़िर थी चुका आहियूं। आउं आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु आहे साथी मेज़बान सरिश भुट्टो। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। तव्हां फिटफाट आहियो, ख़ुशबाश जी आहियो, मां मज़े बिल्कुलु में ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो सफ़ा तव्हां कीअं ज़बरदस्त आहियो? आहियो न? सफ़ा ज़बरदस्त। पुछण ताईं लाज़मी आहे, छो त नथा पुछा कयूं त पोइ चवनि था हाल अहिवाल वठो ई कोन था, बसि ईअं डायरेक्ट प्रोग्राम खे शुरू करे छॾियो था, हिक ॿिए खां बि हाल अहिवाल वठंदा कयो। वॾा असां हूअं ई मिलंदा आहियूं, असां हूअं ई मेकअप रूम में बि हिक ॿिए खां पहिरियां हाल अहिवाल पुछा करे छॾींदा आहियूं त कीअं आहियो, ठीकु आहियो, ख़ैर सभु। पर हाणे माण्हू चवनि था त ऑन स्क्रीन बि हिक ॿिए खां सफ़ा पुछा ई न कंदा आहियो, छो भला ईअं कावड़ियल आहियो छा? केतिरो त मां कॾहिं बि न चयो अल्लाह तौबा तौबा तौबा। चलो ठीकु आहे, हाल अहिवाल करणु घुरिजे। अगरि तव्हांखे मूंसां हर हर पुछिणो आहे त तव्हां पुछी था सघो, बार बार जवाबु ॾियो जी मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं ईअं ई ख़ुशि हुजणु घुरिजे ऐं हिक ॿिए खां पुछणु घुरिजे तव्हां कीअं आहियो, ठीकु आहियो। इन ई तरह सां जीअं असां तव्हांखे चवंदा आहियूं त पंहिंजे फैमिली वारनि खां ओड़े पाड़े खां पुछंदा कयो त उहे कीअं आहिनि, ठीकु त आहिनि? पुछा कयो ऐं जेके ठीकु न आहिनि त पोइ ठीकु छो न आहिनि, इहा बि ॻाल्हि वरी ग़लती जोगी आहे। पर रीज़न ॻोल्हणु ज़रूरी आहे त मतिलबु कहिड़ी पॉइंट ते असांखां ग़लती थी आहे, छा अहिड़ो थियो आहे, या असांखां अणॼाणे में कंहिंजी दिलि आज़ारी त न थी वई आहे त इन शइ जो, या वरी मूं वांगुरु हिकिड़ो मैसेज करे छॾींदा कयो जेकॾहिं मूंखां तव्हांजी दिलि आज़ारी थी आहे, जेकॾहिं मां तव्हांखे ॾुखायो आहे, जेकॾहिं मां तव्हांखे का तकलीफ़ ॾिनी आहे त ॻाल्हि आहे सिधी, मां सुधरंदुमि कोन, मां ईअं ई हूंदुमि, तव्हांजी मर्ज़ी आहे मूंसां ॻाल्हायो या न ॻाल्हायो। कॾहिं कॾहिं मैसेज वठनि, हुजतूं बि हूंदियूं आहिनि, मोहबतूं बि हूंदियूं आहिनि, कुर्बतूं बि हूंदियूं आहिनि, भला छा आहे, भला ज़रूरी आहे छा, भला परचाईंदा हुआ तव्हां? परचाइणु ज़रूरी न आहे, कॾहिं कॾहिं मोहबत में ईअं माण्हू परची वेंदो आहे, ठही वेंदो आहे। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो। महिरबानी हिकिड़ी ॿी बि कयो, असांजा नौजवान जेके आहिनि ख़ासि तौर ते जेके प्रोग्राम ॾिसनि पिया त उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त नौकिरीअ जे आसिरे न वियो। नौकिरी चवंदा आहिनि त बाबा इहा पराई टोकरी आहे, ऐं जेकॾहिं कारोबार आहे, कारोबार वण जो वापारु, माना उन सां माण्हू आसूदो थी सघे थो, उन सां माण्हू अमीर थी सघे थो, उन सां दौलतमंद थी सघे थो। तव्हां ॾिठो हूंदो जेके नौकिरी पेशा माण्हू आहिनि उन्हनि खे का वॾी गाॾी या वॾो को मसइलो न हूंदो, माना वॾी का ईअं टेकर पार्टी तव्हांखे नौकिरी वारो माण्हू नज़र न ईंदो। जेके कारोबारी हज़रात आहिनि उहे तव्हांखे नज़र ईंदा हूंदा, ख़ुशपाश भली जेका ज़िंदगी गुज़रंदी उहा कारोबार में गुज़रंदी। ऐं ॿी हिकिड़ी सुठी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त ॾिसो न, नौकिरी तव्हां कयो था, नौकिरी कंदो 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 तव्हां नेठि रिटायर थी वेंदो, पोइ तव्हांजी नौकिरी तव्हांजे पोयरनि खे कमु कोन ईंदी, नसुलनि खे कमु कोन ईंदी। कारोबार जेकॾहिं तव्हां कंदव, को वसी कारोबार हूंदो, को भलो कारोबार हूंदो, जेकॾहिं अलाह साईं ख़ैरु करे तव्हां हिन दुनिया में न बि रहियो त तव्हांजे कारोबार खे तव्हांजा पोयर संभाले वठंदा, तव्हांजा पुट संभाले वठंदा ऐं तव्हांजा ॿिया घरबादी भाइर वग़ैरह संभाले वठंदा, माना तव्हांजो कारोबार हलंदो रहंदो। इलाही वॾा वॾा कारोबार, वॾा वॾा रेस्टोरेंट्स, वॾा वॾा नाला जेकी अॼु बि असां ॿुधंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं, ऐं पोइ लिखियलु हूंदो आहे त भाउ 1945 खां वठी पंहिंजो सर्विसिस ॾियनि पिया। उहे हमरा जिन शुरूआति कई हुई उहे त कॾो को लाॾाणो करे विया, पर उन्हनि जो जेको नसुल आहे, उन जा जेके पोयर आहिनि, उहे उन कारोबार मां ठठि वठनि था, मज़ो वठनि था। कारोबार ते थोरो फोकस कयो, नौकिरीअ खे छॾे ॾियो। नौकिरियूं हूअं बि कोन थियूं मिलनि, हरूभरू इहे कागज़नि जा फोटो स्टेट वग़ैरह इहे करायो था, इहे बि कॾहिं कॾहिं मुंहिंजी दिलि ईअं चवंदी आहे, हूअं मिलंदी बि आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे सफ़ा, पर कॾहिं कॾहिं मुंहिंजी दिलि कुरंदी आहे। कल्ह बि हिकिड़ो सोशल मीडिया ते हिकिड़ो फोटो मूं ॾिठो पए त जेकी स्टूडेंट्स आहिनि असांजा, ख़ासि तौर ते जेकी जिन जॉब जे लाइ अप्लाई कई, ॿोरियुनि में बंदि करे उन्हनि जा जेके इहे कागज़ आहिनि उहे फिटी करण जा हिकिड़ा सांभा कया पिया वञनि। सो ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको नौजवान आहे, ख़ासि तौर ते सिंधी नौजवान सां मुखातिबु आहिनि, त असां पंहिंजी जेका ईअं लय आहे न, जेका हरूभरू बि जेका ज़िद आहे या अना आहे, त असां बाबा कंदासीं त हीअं कंदासीं, इनखे छॾे ॾियो। नंढो हल्को सल्को कारोबार शुरू कयो, अलाह साईं तव्हांजे कारोबार में बरकत विझंदो। नंढी नंढी शइ जाचींदा कयो, ऐं ज़रूरी न आहे त उहे कारोबार कयो जेकी सफ़ा आसमान सां ॻाल्हियूं कनि। फ़िलहालु स्टार्ट नंढे खां वठो ऐं उहो कारोबार कयो जंहिंजो तव्हां सोचो त तव्हां हिन में सेट थी सघो था, जंहिंजो तव्हांखे भले तजुर्बो न हुजे, पर घटि में घटि तव्हां सम्झो त हीअ मूंखां थी वेंदो। पराए चवण ते बि न कजो, ईअं न वरी ॿियो माण्हू चए तव्हांखे 15 लख आहिनि, 10 लख आहिनि, अचो त हीअ कारोबार कयो ऐं उहो कारोबार दुफ़ थी वञे, इहो मसइलो थींदो आहे। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु हिकिड़ो सही पॉइंट इहो नोट करायो आहे। उन खां अलावा तव्हांखे ख़बर आहे असांजे मुआशिरे में हिकु ॿी बि शइ आहे त अगरि नौकिरी वठण जे लाइ या उन्हनि खे कोई बि कमु कराइणो आहे त अहिड़नि माण्हुनि जी उहो ख़ुशामद कंदा वठंदा आहिनि, उन्हनि खे ख़ुशि करण, हुननि जी दिलि जेका ख़ुशि न हूंदी आहे पोइ बि उन्हनि जी ख़ुशामद कंदा वठंदा, उन्हनि ॾे गिफ्ट मोकिलींदा वठंदा या उन्हनि खे पेमेंट कंदा वठंदा त तव्हां असांजो हे कमु करायो। त मां उन्हनि भाइरनि खे इहो चवंदमि त सेल्फ रेस्पेक्ट
रखो पंहिंजी इज़त कयो पंहिंजे जेसिताईं तव्हां पंहिंजो पाण खे मज़बूत करे न बीहारींदव तेसिताईं तव्हांखे कोई बि कमु न थींदो चाहे तव्हां केतिरी बि ख़ुशामद कंदा रहंदव उन्हनि जी नज़रुनि में तव्हांजी कोई बि लेवल न हूंदी कोई बि इज़त न हूंदी पंहिंजी इज़त खे न किरण ॾियो इन खां सुठो आहे नौकिरी कॾहिं डुको इन खां सुठो आहे त पंहिंजो कारोबार कयो पंहिंजे कारोबार खे मज़ो ई पंहिंजो दिलि तव्हांजी जंहिं महिल चए त उहो तव्हां ओपन कयो दुकान या शॉप या जेको बि कारोबार आहे तव्हांजो दिलि तव्हांजी न आहे अॼु माना मूड न आहे त घर सुम्ही पोइ केरु तव्हां खां पुछण वारो आहे असां सिंधी माण्हू बॉसी क़िस्म जा माण्हू आहियूं असां बॉसिस टाइप आहियूं असां हमेशह इहो सोचे रखंदा आहियूं त असां जिते बि वञूं त बॉस टाइप हुजूं असां ऑर्डर कयूं त इन करे इहा शइ सुठी आहे इहा नेगेटिव न आहे इन शइ खे तव्हां पॉज़िटिव वे सां खणी हलो त तव्हांखे बॉस टाइप रहणो आहे तव्हां दुनिया खे पोयां हलायो तव्हां अॻियां हलो तव्हां फ्रंट ते हुजो ऐं पंहिंजो पाण खे डिग्रेड बिल्कुलु बि न थियणु ॾियो का बि शइ तव्हांखे महसूसु थिए फ़ौरन सां तव्हां चई ॾियो ऐं स्टैंड वठो पंहिंजे लाइ स्टैंड वठो पंहिंजी ज़ात लाइ स्टैंड वठो ताकी पोयां तव्हांजी जेतिरी बि नसल आहे उन्हनि खे ख़बर पवंदी उन्हनि खे फ़ख़ुरु महसूसु थींदो त हा भई असांजे बाबा असांजे भाउ हे स्टैंड वरिता ऐं असांखे उन्हनि जे नक्शे क़दम ते हलणो आहे बिल्कुलु अॼु खां हाणे खां बल्कि पंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि माना सेट कयो बल्कि गोल्स ठाहियो ऐं नंढा नंढा आइडियाज़ सोचो त छा करे सघिजे थो नओं अहिड़ो छा थो करे सघिजे कहिड़ी ॻाल्हि करे सघिजे थी जेका तव्हांजे पाड़े में घिटीअ में ऐं तव्हांजे आसपास उहा शइ न हुजे उहो कारोबार कयो माना जेके शयूं अॻ में ई आहिनि ऑलरेडी त उन्हनि खे तव्हां छॾे ॾियो नओं कुझु सोचो नवां आइडिया सोचो त तव्हां अहिड़ो छा कंदव कहिड़ी शइ जी वधीक डिमांड आहे कहिड़ी शइ जी तव्हांजे एरिया चाहे उहो नंढो ॻोठ ई छो न हुजे नंढो शहर ई छो न हुजे उन हिसाब सां ॾिसो त हिते शहर में हिते ॻोठ में कहिड़ी अहिड़ी शइ जी वधीक डिमांड आहे उन्हनि शयुनि ते फोकस कयो तव्हांखे रस्तो मिलंदो वेंदो तव्हां सिर्फ़ु इरादो कंदव निकिरंदव तव्हांजे अॻियां रस्ता पंहिंजो पाण ठहंदा बिल्कुलु सो हाणे पाण इहा ॻाल्हि तइ कईसीं हिक ॿिए सां कमिटमेंट कयोसीं तव्हां जेके ॾिसो था असांखे नौजवान त तव्हां ईअं न कंदो ऐं ज़िद न कंदो हरूभरू पे वॾड़नि सां बि ज़िद न कंदो वॾा बि मजबूर हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं तव्हांजी दिलि चवंदी हूंदी त मूंखे हाई फाई क़िस्म जी नौकिरी अबो पाण नथो वठी ॾे अबे जा वास्ता बि आहिनि पर अबो तव्हांजो ख़ुददार आहे इहो तव्हां सोचींदा कयो कंहिंखे चवंदो न ऐं अबो तव्हांजो तव्हां में उमेद सम्झे थो तव्हां मेरिट ते अचो तव्हांखे हू सिफ़ारिश तव्हांजी नथो करणो चाहे इहा ॻाल्हि ज़हन में रखो कॾहिं कॾहिं चिड़ी वेंदा आहियूं बाबा चाचो मुंहिंजो हिन लेवल ते आहे फ़ोन करे त मां थी बि वेंदुमि पर चाचो मुंहिंजी हेल्प नथो करे बाबा चाचो चवे थो तूं पाण कर न पंहिंजो कमु सो इन जे करे इहे ॻाल्हियूं बि ज़हन में न रखजनि इन सां बि रिश्ता थोरा हेॾे होॾे थी वेंदा आहिनि पाण तव्हां मेरिट ते अचो जेकॾहिं तव्हांखे का शइ का किथे वञिणो आहे किथे जॉब करणी आहे त उहो पाण सिलसिलो जोड़ियो इहो न सोचो त अबो फ़ोन छो नथो करे अबो थी सघे थो पाण न कंदो हुजे फ़ोन ऐं इन में उनजो जेको आहे सो ज़मीर ऐं उनजो जेका ख़ुददारी आहे उहा अमल दख़ल में ईंदी हुजे सो इन जे करे तव्हां सभ खां पहिरियां त पाण जेकॾहिं थोरा थका कुझु आहे कंहिं मक़ाम ते नंढी नंढी शइ जेकॾहिं तव्हां का सेव कई आहे सेविंग तव्हां कई आहे त पोइ नंढो नंढो कारोबार कयो ऐं उनखां पोइ तव्हां बाक़ाइदा महसूसु कंदो त तव्हां में वॾो फ़र्क़ु आहे वॾी चेंजिंग आहे मां इलाही माण्हू अहिड़ा ॾिठा आहिनि सैरिश सची ॻाल्हि थो ॿुधायां हीअ त माण्हू जेके चवनि था न नौकिरी कोन थी मिले मां अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि जेकी नौकिरियूं छॾे करे कारोबार था कनि माना उनजी ठीकु ठाक पघार बि हुई सभिनीनि खां वॾा मिसाल त इहे आहिनि त अॼु अगरि हे इदारा थिया आहिनि प्राइवेट इदारा आहिनि कोई गवर्नमेंट जा इदारा न आहिनि पर हिते बि जेके मालिकान आहिनि उन्हनि महिनत कई उन्हनि सोचो त हिकिड़ो असां अहिड़ो चैनल असां बीहारियूं जिते असांजे सिंधी भाइरनि खे सिंधी भेनरुनि खे उन्हनि खे हिते जॉब बि मिली सघे उहे हिते कमु बि करे सघनि ऐं असांजे सिंध जो नालो बि रोशन करे सघनि ऐं हे सिंधी चैनल्स जेके आहिनि इहा असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे हिकिड़ो जेके मालिकान आहिनि वॾो हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो आहे न त सिंधियुनि खे हमेशह पोइ ते धिकियो वियो आहे सिंधी लैंग्वेज खे हमेशह ख़तमु करण जी कोशिशि कई वई आहे त इन करे जेके हे स्टैंड वरितो आहे इन्हनि बि महिनत कई आहे हिकिड़ो कारोबार कयो आहे ऐं हिते अची बीठा आहिनि मतिलबु इहो आहे त तव्हां किथे बि पहुचो त ॿियनि जा वसीलापण जो ॿियनि जे लाइ राहूं हमार थियनि तव्हां अहिड़ी का सोचो तव्हांजो बि कमु थी वञे ऐं तव्हां खां पोइ बल्कि तव्हां सां गॾु ई सलाड जी ॿिया बि माण्हू वञनि मिट माइट ओड़े पाड़े वारा या ॿियो असांजो जेको माशरो आहे या असांजी बिरादरी आहे असांजी क़ौम आहे उहा बि उन कम में जुंबिजी वञे त उन्हनि खे बि चङे अरसे ताईं बल्कि ख़ासी जेका आहे सा तवील जेका आहे माना ईअं कई सालनि ताईं उन्हनि खे फ़ाइदो मिलंदो रहे सो इहा अॼु असां तव्हां सां ॻाल्हि वंड कईसीं उमेदु आहे तव्हांखे सुठो बि लॻो हूंदो ऐं उमेदु आहे तव्हांखे चिड़ बि आई हूंदी छो त सुठी ॻाल्हि करणु इलाही माण्हू चिड़ी वेंदा आहिनि इलाही माण्हू मूंखे चवंदा आहिनि यार मूंखे हीअ करण जो शौक़ु आहे मां हुनखे सलाह ॾींदो आहियां यार हीअ न कर तूं हीअ कर चवंदा आहिनि यार वड़े वाह तूं पाण कंदो आहे वरी असांखे ॾस थो ॾे सो ईअं बि न आहे छो त असां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जेको माण्हू तव्हांखे ॾस ॾिए थो ऐं तव्हां हुनखे चओ था तूं पाण बि कंदो आहे हू पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कंदो आहे त मां हिते फिट न आहियां मूंखे हिते तकलीफ़ आहे पर मां अची वियो आहियां हाणे मां नथो चाहियां तूं बि हिते आड़ाह में अची किर इन जे करे हू तव्हांखे ॿुधाईंदो आहे उन ॻाल्हि खे तव्हां पॉज़िटिव वठंदा कयो नेगेटिव न सम्झंदा कयो हू सम्झंदा आहिनि माण्हू त यार पाण वेठो आहे पाण ई कमु करे थो पाण ॾाढो विश्वास माण्हू आहे मूंखे चवे थो तूं न कर इहा बि का ॻाल्हि आहे
इहो इनजे करे त उहे एक्सपीरियंस पंहिंजो शेयर कंदो आहे मूंखे हिते मज़ो नथो अचे तव्हां अञा हिते वञो त बहितर आहे सो इहे ॻाल्हियूं आहिनि अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं उहे मुख़्तलिफ़ मौज़ूअ कानून जा किसा बि हूंदा कानूनी राय बि तव्हां असांजे प्रोग्राम में अॼु का जेकॾहिं वठणु चाहियो था त उहा वठी सघो था टेलीफोन बि कंदव ऐं सैरिश भुट्टो तव्हांखे बर्थडे विश बि कंदी ऐं जेकॾहिं तव्हांजी घर में का ख़ुशी आहे ख़ुशहाली आहे त उन में बि असां ख़ुशियुनि में बि शरीक थींदा आहियूं ऐं गॾो गॾु सुठी म्यूज़िक बि हूंदी कलाम ॾाढा सुठा वनमोड़ा हूंदा रोज़ जीअं अॼु बि बाक़ाइदा ईअं ज़बरदस्त प्रोग्राम खे खणी हलंदासीं हिकिड़ी ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे बल्कि हूअं त ॾुख जी ॻाल्हि बि आहे पर ख़ुशी जी ॻाल्हि बि आहे के अलमिया के सान्या अहिड़ा थी वेंदा आहिनि जेकी ज़िंदगी बदिलाए छॾींदा आहिनि टर्निंग पॉइंट हूंदी आहे माना उहा ज़िंदगीअ जी के माण्हू जेकी पंहिंजे आब सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि या पंहिंजे लेखे पंहिंजी पर में पाण ई माना अलॻि सां अलॻि ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि पर हिकिड़ी कॾहिं कॾहिं अहिड़ी एक्टिविटी थी वेंदी आहे या अहिड़ो हादसो थींदो आहे अहिड़ो को इंसिडेंट थी वेंदो आहे या अहिड़ो को एक्सीडेंट थी वेंदो आहे त माण्हुनि जी लाइफ चेंज थी वेंदी आहे माण्हू हिकिड़ो खिलणो मिलणो सोबर बि थी वेंदो आहे सोबर माण्हू वरी खिलणो मिलणो बि थी वेंदो आहे इलाही चेंजिंग्स अची वेंदियूं आहिनि अहिड़ा कहिड़ा वाक़िया थींदा आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं अॼु अहिड़ी क़िस्म जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां थोरी देरि में शेयर बि कंदासीं उहो माना थो साथी बि असां सां गॾु आहे जी ज़िंदगी में तमामु घणो हिकिड़ो मतिलबु ख़तरनाक क़िस्म जो हादसो बि थियो उनखां पोइ हुनजी ज़िंदगी तब्दील थी वई आहे उनखां पोइ हुन छा कयो हाणे इहो छा कयो इहो बि सबक़ु आहे तव्हां असांजे लाइ त असां उनखां पोइ माना पंहिंजे मुआशरे जे लाइ कहिड़ो सुठो कमु करे सघूं था असां सभ खां पहिरियां त एडवोकेट आहे असांजो साथी दोस्त उनखे भलीकार चऊं था खलील उनड़ साहिब सां गॾु आहे उनखे वेलकम चऊं था अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो साईं अल्हम्दुलिल्लाह वॾी महिरबानी लख तौर तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो ऐं म्यूज़िक जी जीअं ॻाल्हि निकिती सैरिश त सुठा सुहिणा कलाम बि ॿुधूं न भला अॼु बिल्कुलु ऐं म्यूज़िक हुजणु लाज़मी हूंदी आहे सुकून मिलंदो आहे मज़ो ईंदो आहे थोरी एंटरटेनमेंट हुजणु लाज़मी आहे ज़िंदगी में न त इंसानु बोर थी वेंदो आहे ख़ामोश रहिजी वेंदो आहे सही 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 बोरियत खे ख़तमु करण जे लाइ सफ़ा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ कलाम बि तव्हांखे थोरी देरि में ॿुधायूं था बिल्कुलु सो असां सां गॾु सुठे आवाज़ जी मालिक आहे सिदरा ताहिर बि गॾु आहे उनखे भलीकार चऊं था पाण FM ते बि कमु कनि पियूं ऐं हूअं बि सुठो आवाज़ु रखंदड़ सुठी जेका आहे गुलूकार आहे असांजे प्रोग्राम में ईंदी आहे असां ॿुधंदा रहंदा आहियूं अॼु वरी असांजे प्रोग्राम में आई है तो भलीकार चूँगा सिद्धरा जी कैसी हैं आप ठीक हैं जी मैं बिल्कुल ठीक ठाक बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में बिल्कुल ठीक ठाक थैंक यू सो मच प्रोग्राम में आई उस्ताद मोहरम साईं त सां गॾी गॾु हूंदो आहे हा उस्ताद मोहरम नाज़ अदा मोहरम हुजे ऐं उनजी उहो न हुजे ऐं उनजी म्यूज़िक खे असां मिस न कयूं अहिड़ो ॾींहुं थी नथो सघे तव्हां बि यकीनन मिस कंदा हूंदो अदा मोहरम कीअं आहियो ठीकु आहियो अच्छा सही सही वरन ॾाढो सुठो अदा मोहरम असां सां गॾु हूंदो आहे खलील साहिब वॾी महिरबानी तव्हांजी हिकु भेरो ॿीहर मञूं था तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो थोरी देरि आफ़ियर कचहरी थी ऐं इंट्रो बि मूं ज़िक्र कयो त हिकिड़ो ज़िंदगीअ में इंसिडेंट थियो तव्हांजे ऐं उन मां पोइ तव्हां इलाही सारा तब्दील थी विया उहो छा हुयो वाक़ियो किसो थोरो ॿुधायो असांजे नाज़रीन उनखे ॿुधनि बि सही ऐं उन मां सबक़ु बि पढ़ायूं एक्चुअली मां हूअं बेसिकली बाय प्रोफेशन एडवोकेट बि आहियां उनखां गॾो गॾु सोशल एक्टिविस्ट बि आहियां मुंहिंजो डिफरेंट जेको आहे सोशल एक्टिविटीज़ रहियूं आहिनि लाइफ में उनखां हिकिड़ो वॾो असांजो जेको मुंहिंजी वकालत जे हिसाब सां ऑयल एंड गैस कंपनी जे ख़िलाफ़ु मुंहिंजो केस जेको आहे सो हले पियो जेको रॉयल्टी जो केस आहे ऐं सिंध लेवल ते उन में असां हिकिड़ी वॾी सक्सेस बि वरिती रिसेंटली त 500 अरब जेको आहे सो वफ़ाक़ असां सिंध जे लाइ गैस जी मद में असां वरिता ऐं उहो फर्दर जेको आहे सो उन नौजवाननि जी नौकरियुनि जे लाइ त मक़ामी माण्हुनि खे रोज़गार उन्हनि खे ॾिनो वञे उते त उहो बि जेको आहे सो अॻिते हले पियो केस उनखां पोइ रिसेंटली हींअर हिलाल अहमर पाकिस्तान में वधि खां वधि जेको आहे सो करप्शन थी आहे मेगा करप्शन स्कैंडल जेको थियो आहे उनजी मां रिसेंटली पिटीशन दाख़िल थी कई आहे हादसो मुंहिंजी लाइफ में हींअर थियो त 8 जनवरी ते मां मुंहिंजी शादी थी 2021 में 19 मार्च ते मां जेको आहे सो पंहिंजी वाइफ सां गॾु हनीमून मल्हाइण जे लाइ वियासीं असां इस्लामाबाद उनखां पोइ वरी उतां 21 मार्च ते असां वरी रवाना थियासीं नॉर्दर्न एरियाज़ नारायण एंड कागान उते जेको आहे सो असांजो हादसो इहो पेश आयो त जीअं असां वियासीं पियो उते त कागान खां पोइ ते ई हिकिड़ी पॉइंट आई फिश ट्रॉइट रेस्टोरेंट आहे त उते असां तक़रीबन 2:30 बजे जीअं स्टॉप कयोसीं त असां चयो त लंच करे वठूं त उते जीअं बीठासीं त वरी दरिया साम्हूं इहो सीनरी हुई त हिकिड़ो माण्हू वञे पियो घुमण जे हिसाब सां त असांजो तस्वीरूं 2-3 कढूं पोइ तस्वीरूं पिए कढायूंसीं त वाइफ उते हिकिड़े पथर ते वेठी हुई ऐं उनजो भाइटियो असां सां गॾु हुयो असां 3 ॼणा हुयासीं उन तस्वीर कढी पिए त वाइफ जेको आहे हुन स्टोन तां स्लिप थी वई दरिया में किरी पई दरिया कुनार में दरिया जो नालो आहे दरिया कुनार जंहिंखे उते जा मक़ामी माण्हू चवंदा आहिनि त खूनी दरिया या त बाद में असांखे ख़बर पई त खूनी दरिया आहे त
त जीअं हू स्लिप थी आहे त हाणे हिकिड़ो इंसानु आहे लाज़मी आहे हिकिड़ो जंहिं इंसान सां हिकिड़ी मोहबत आहे एतिरी हिकिड़ो तव्हांजो लाइफ पार्टनर आहे उहो तव्हांजे साम्हूं हिकिड़ो दरिया जी हिकिड़ो में हुन में वञे थो हली त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सम्झ खां हिकिड़ो इहो ई सोच ईंदी त यार आउं हुनखे बचायां त मां बि हुनजे पुठियां ई जंप ॾिनो हुन दरिया में मां बि हुनखे जंप ॾिनी हुनखे रेस्क्यू करण जी कोशिशि कई पर हू जेको आहे सो हिकिड़े विच वहकिरे में हली वई ऐं मूंखे पाणी जो जेको प्रेशर जेको आहे सो किनारे वारे साइड खणी वियो आहे ऐं अॻियां पथर में वञी फासी पियसि त मूंखे बि एतिरी हिमत कोन्हे छॾियो थधि बि हुई प्लस में थधो पाणी हुयो त हिमत न थी त हा त उन हिसाब सां पोइ हीअ जो हिनखे ॾिठमि त अॻियां हिकिड़ो कुन टाइप ते हुयो जंहिंमें हू हा डंप थी त पोइ हू माना ज़ाहिर न थी हालांकि उहो जेकॾहिं मूंखे नज़र अचे त मां शायदि हुनजे पुठियां ई हलियो वञा बहरहाल इहो हादसो थियो उनखां पोइ वरी मोबाइल बि मुंहिंजी जेको आहे सो ख़राबु थी हुई उन में उनखां पोइ वरी उते ई पुलिस बि अची वई आर्मी जा कुझु नुमाइंदा यूनिट बि हुयो उते भरिसां उहे अची विया उनखां पोइ वरी जेको वाइफ जो भाइटो हुयो मूंसां गॾु उनजी मोबाइल तां जेको आहे सो असां इतलाह ॾिनो पंहिंजे घर ऐं सोशल मीडिया ते जेको आहे सो असां जेको आहे सो हुनखे हाईलाइट कयो इशू खे ऐं वरी रेस्क्यू जेको आहे सो टीम आहे उते जी आहे थोरी गवर्नमेंट जी नाइली आहे त जेको इंसिडेंट 2:30 बजे थियो आहे त रेस्क्यू जी 1112 जी जेका टीम आहे उहा शाम जो 7:30 बजे पहुती आहे 5 कलाकनि खां पोइ 5 कलाकनि खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेॾो ख़तरनाक जर आहे त उहो बाडी अलाए किथे वञी पहुचे उनखां पोइ वरी असिस्टेंट कमिश्नर साहिबु असांखे वरी बालाकोट घुरायो त तव्हां हिते स्टे कयो त सुबुह जो असां ऑपरेशन कंदासीं त इहा हिकिड़ी बि मुंहिंजी हिकिड़ी माना परेशान थी वियसि त हाणे हिकु त 5 कलाक गुज़री विया आहिनि वरी ऑपरेशन बि सुबुह जो जेके शुरू थींदो सॼी राति हू पाणी में हूंदी हिकिड़ी तकलीफ़ बि थिए न त हिकिड़ो जेको पंहिंजो जिगर सफ़ा ऐं उहो हेॾी तकलीफ़ में अंदरि पाणी में आहे त मुंहिंजी हिमत हारजी वई सफ़ा पर पोइ मूं सोचियो मुंहिंजो जेकॾहिं इहा हिमत हारजे चलो ठीकु आहे उहो किरी आहे पर घटि में घटि आउं हुनखे हासिल त कयां कहिड़ी बि पोज़ीशन में आहे बसि पोइ अलाह साईं उहा मूंखे हिमत ॾिनी मां सोशल मीडिया ते जेको लाइव अची जेको आहे सो हेल्प वरिती पोइ इहो आहे त असांजी वकील बिरादरी जेको आहे सो सिंध बार काउंसिल जो आवाज़ु पाकिस्तान बार काउंसिल पहुचायो ऐं आर्मी ताईं आवाज़ु पहुतो GHQ ताईं ऐं नेवी जेको आहे सो हुनजा असां डाइवर्स वग़ैरह घुराया तक़रीबन 8-9 जेको आहे सो टीमूं आयूं ऐं इवन वधि खां वधि जेको आहे सो वकला बिरादरी में त हेल्प थी पर मुंहिंजो शाहपुर चकर जो आहे अदा आजिज़ धामरा उन मुंहिंजी वधि खां वधि हेल्प कई उन टाइम बिलावल साहब ताईं आवाज़ु पहुचायो पोइ उन बिलावल साहब जेको आहे सो चीफ मिनिस्टर मुराद अली शाह साहब खे रिक्वेस्ट कई त तव्हां चीफ मिनिस्टर KPK सां तव्हां ॻाल्हायो त ख़लील जी हेल्प थिए पोइ उहा चीफ मिनिस्टर साहिबु मूंसां राब्तो कयो क़ौमी असेंबली जो स्पीकर उन्हनि जेको आहे सो राब्तो कयो इवन आर्मी जा जेको वॾा जेको ऑफिसर हुया बाला ऑफिसर कमिश्नर थी वियो या डिप्टी कमिश्नर थी वियो सॼी मशीनरी माना राब्ते में अची वई 9 ॾींहं मुसलसिल असां तक़रीबन ॻोल्हा कई 70 किलोमीटर दरिया जो ऑपरेशन कयो हा पर अनफॉर्चुनेटली बॉडी रिकवर न थी प्रेशर बि हुयो इंतिज़ामिया ते त कमिश्नर साहिबु मूंखे पाण चयो त तव्हां जेकॾहिं चाहियो त असां जेतिरा ॾींहं तव्हां चाहियो त असां ऑपरेशन कंदासीं लाज़मी ॻाल्हि आहे हू जेके ऑपरेशन कनि पिया उहे बि त हिकिड़ा इंसान आहिनि वरी इहो बि न चाहियो त उहो वरी ॿियो को हादसो थी वञे त पोइ बसि अलाह ते अलाह जी रज़ा सम्झी असां चयो चलो ठीकु आहे असां जेको बि थींदो अलाह साईं बहितर कंदो असां मोटी आयासीं गाइबाना जनाज़ नमाज़ वग़ैरह कई पोइ 29 अप्रैल ते पूरो 40 ॾींहं हुयो बसि बींग मुस्लिम जेको आहे सो मां पंहिंजे हिसाब सां दुआऊं त हलंदियूं रहियूं पूरे पाकिस्तान मां जेको आहे सो मूंसां माण्हुनि कॉन्टेक्ट कयो इवन 25-30 मुल्कनि मां एॾो इशू हाईलाइट थी वियो जो माना माण्हुनि हिकिड़ो सिंपैथी हिसाब सां सोशल मीडिया हिसाब सां नई शादी थी आहे 2 महीना बि न थिया हनीमून ते माण्हू वञे थो ऐं हिकिड़ो हादसो थी वञे सो उनखां पोइ जेको आहे सो इहा 29 अप्रैल ते मूंखे इतलाह थियो हुतां त हिकिड़ी लेडीज़ जी बॉडी रिकवर थी आहे त हिकिड़ी ख़ुशी बि थिए पई ॾुख बि थिए पियो तकलीफ़ बि थिए पई पोइ उहा वीडियो कॉल ते जेको आहे सो उते जी SHO साहिबु मूंखे तस्दीक कराई त मां तस्दीक कई त उहा ई बॉडी आहे बसि पोइ बाय एयर जेको आहे सो आउं पाण निकिरी वियुमि होॾां ऐं बॉडी उतां रिसीव कई बॉडी रिसीव करे पोइ असां जेको आहे सो तदफ़ीन जेको आहे सो उते ई इस्लामाबाद में कई छो जो बॉडी खणे पोज़ीशन कोन्हे हूअ बॉडी त अलहमदिल्ला सही सलामत हुई 100% छो जो थधो पाणी हो त हुन में बॉडी डिकम्पोज़ वग़ैरह न थी उहा बॉडी असां इस्लामाबाद खणायासीं इस्लामाबाद में तदफ़ीन वग़ैरह कईसीं अच्छा जॾहिं हादसो थियो त उन टाइम ई मां हिकिड़ो अनाउंसमेंट करे छॾी पंहिंजे हिसाब सां सोशल मीडिया ते बि त
वाईफाई जे हिकिड़ो मेमरी में मां हिकिड़ो इदारो जेको आहे सो क़ाइमु कंदुसि NGO हिकिड़ो चऊं असां सही त जीअं असां हिकिड़ो वेलफेयर जे हिसाब सां को इंसानियत जी ख़िदमत करे सघूं सही ख़ासि तौर ते औरतुनि जी ऐं ॿारनि जी जेके औरतूं महरूम आहिनि ख़ासि तौर ते जेके डोमेस्टिक इशूज़ में या वरी जेके जंहिंजा प्रॉपर्टी राइट्स डिप्राइव्ड आहिनि माना भाइर या पेरेंट्स उनखे पंहिंजा प्रॉपर्टी राइट्स नथा ॾियनि त उन्हनि जे राइट्स खे असां जेको आहे प्रोटेक्ट कयूं उनखे हक़ु पंहिंजो थ्रू कोर्ट जेको आहे सो या जेको प्रोसीजर थियो उन असां उहो हक़ु वठाए ॾियूं या चाइल्ड अब्यूज़ या केसनि जेके रिसेंटली हींअर मूं हिन ई प्लेटफॉर्म तां शहदादपुर जो हिकिड़ो केस आहे जेको 6 साल जी ॿारड़ी सां ज़्यादती जो केस आहे उहो मूं हिन प्लेटफॉर्म तां खयो आहे त इहो मतिलबु हिकिड़ी इहो आहे त दिली तसली जे लाइ इहो सुठो कमु आहे सुठो यादगिरी रहंदी त इहो माना असां कमु नेकी जो कमु बि थींदो रहंदो त इन जो सवाबु हुन मरूमा खां बि पहुचे मुंहिंजी बि दिलि मुतमिन थिए त ऐं हिकिड़ो नेकी जो कमु हिन में इन ॻाल्हि में ॿ सबक़ आहिनि हिकु त हिकिड़ो इंसिडेंट थी वियो उन खां पोइ तव्हां NGOs ठाही अवामी भलाई लाइ ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे असांखे वणी पर ॿी ॻाल्हि हिकिड़ी आहे सरिश त अहिड़नि जॻहियुनि ते पाण खे थोरो एहतियात बि करणु घुरिजे छो त पाण जॾहिं वेंदा आहियूं त पोइ वरी पाण इहो ई सोचींदा आहियूं त जॾहिं ॻोठ वेंदासीं या मिट माइट न मिलंदासीं त हिकिड़ी मेमोरीज़ अहिड़ियूं हुजनि दरिया जे किनारे ते माण्हू बि सेल्फी कढंदा बल्कि इलाही अहिड़ा माण्हू इलाही ॾिठा आहिनि जेकी ट्रेन ईंदी आहे तॾहिं बि उते बीठा हूंदा आहिनि टिकटॉक्स ठाहींदा आहिनि अहिड़े क़िस्म जो कंदा आहिनि पोइ जॾहिं वाक़ियो थी वेंदो आहे पोइ ॾाढो पछताव पोइ थींदो आहे पहिरियां उन वक़्तु लॻंदो आहे त कुझु बि न थींदो कुछ भी नहीं पर हे तो हिकिड़ो मतिलबु सोच में भी कि इंसान खे नथो अची सघे ऐं हिकिड़ी अहिड़ी शइ थी वञे इहा हिकु वॾी हिम्मत जी ॻाल्हि आहे हुन सां तव्हांखे थोरो रियलाइज़ थियो त असांखे अंदरि ईअं वञणु न घुरिजे आहे पाणीअ में असल में पहिरियां त न थींदो आहे ख़बर न पवंदी एग्ज़ैक्टली इहा हिकु त असां बाद में हिकिड़ो रियलाइज़ कयो त इहा हिकिड़ी असांजी ग़लती त आहे पर वॾी ग़लती उते जी इंतिज़ामिया जी जीअं असां वटि गोरख स्टेशन आहे न हाणे उते तव्हां वेंदो त उते के साइन बोर्ड न आहिनि सही जंहिं ॻाल्हि असां चऊं था असांखे हिकिड़ो एहतियात करणु खपे हाणे हिन जॻह ते बि एॾी ख़तरनाक जॻह आहे जो इवन इन स्टोन ते इन असांजे इंसिडेंट खां पहिरीं 4-5 इंसिडेंट थी चुका न साइन बोर्ड आहे न सिक्योरिटी जो अमलो आहे न को हा त माना का बि रेस्क्यू जो माना उते को स्टेशन वग़ैरह बि न आहे अहिड़ी साई वठूं था कचहरी कंदासीं असां अॼोको प्रोग्राम तव्हां ॾिसण वटां आहे तव्हां ॾिसिजो ज़रूरु पे सो ब्रेक जो टाइम थियो आहे जी बिल्कुलु ब्रेक जो टाइम थियो आहे ऐं तव्हांजे लाइ हिकिड़ा मिसाल क़ाइमु आहिनि अॻिते वरी वधीक न वधीक ॻाल्हाईंदासीं त तेसि ताईं ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली ख़ार चऊं था ख़ुशि आमदी लख तौर तव्हांजा तव्हां असां सां गॾु आहियो ऐं ख़लील उनर साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं अखियूं अश्कबार बि थियूं ऐं अहिड़े क़िस्म जो अलमियो आहे वाक़ियो आहे त जी कैसी लाइफ गुजर रही है आपकी माशाल्लाह क्या कर रही हैं क्या एक्टिविटीज़ हैं आपकी हाँ जी आप बात कर रहे थे तो मैंने कहा थोड़ा मैं अपनी एक्टिविटीज़ यहाँ पे भी चला लूँ अल्हम्दुलिल्लाह अच्छी लाइफ गुजर रही है शोज़ हो रहे हैं प्रोग्राम्स जो है आपको तो पता है लाइव कॉन्सर्ट्स बंद थे लेकिन अल्हम्दुलिल्लाह वो सिलसिला भी आहिस्ता आहिस्ता कोविड के बाद शुरू हो रहा है अच्छा तो FM के शोज़ जारी और सारी हैं बाकी एक्टिविटीज़ मेरी जो है प्रोग्राम्स की वॉइस ओवर्स चल रहे हैं कुछ फ्रीलांस कंटेंट राइटिंग है तो कुछ लिखने का जो सिलसिला है वो भी जारी और सारी है साथ ही साथ अपने प्रोग्राम सारी एक्टिविटीज़ आप बताएंगी और इन पे रोशनी डालेंगी थोड़ी देर में लेकिन सबसे पहले एक सॉन्ग अच्छा सुना दें मुझे जी जनाब एक ऐसा सॉन्ग मेरी कोशिश है जिससे सब जाग जाएं एकदम एनर्जेटिक सा माहौल हो जाए फिर आपको सुनाते हैं चलें ठीक है जी वैसे ही माहौल थोड़ा सा मतलब वो उदास उदास हो गया सुबह सुबह जो है थोड़ा सोए से होते हैं तो जगाना ज़रूरी है चलें जी ठीक है ये महफिल जो आज सजी है इस महफिल में है कोई हमसा हो तो सामने आए हमसा हो तो सामने आए ये महफिल जो आज सजी है इस महफिल में है कोई हमसा
सा हो तो सामने है माशाल्लाह, बहुत ही प्यारी वॉइस आपकी और बहुत ही अच्छा सॉन्ग सिलेक्शन अच्छी होती है वैसे भी सिद्धरा की। सो असां सां गॾु उनड़ साहब बि आहे। साईं उनड़ साहब माशाल्लाह ॻाल्हि त ॾाढी भली कयव त वाइफ जी यादगिरीअ में हिकिड़ी NGOs बि तव्हां ठाही आहे, त पोइ हाणे इहा प्रॉपर वर्किंग में आहे? बिल्कुलु हींअर अलहमदिल्ला हिनखे प्रॉपर जेको आहे सो वर्किंग में असां आंदो आहे। मुख़्तलिफ़ जेके हींअर चाइल्ड अब्यूज़ या केसिस थियनि था या अहिड़ियूं औरतूं जेके जंहिंजा डोमेस्टिक इशूज़ आहिनि या उन्हनि सां जेको ज़्यादतियुनि जा जेके केस थियनि था त उन्हनि जा थ्रू कोर्ट्स असां जेको आहे सो हल कंदासीं इंशाल्लाह। सही। हिकु ॿ केस उहे खयां आहिनि असां हींअर प्लेटफॉर्म तां। सही सही। पोइ उहे फ्री ऑफ कॉस्ट कयो पिया? जी जी, उहो अलहमदिल्ला फ्री ऑफ कास्ट। इहा भली ॻाल्हि आहे त उन में बाक़ाइदगी सां सही नमूने सां सुकून त तॾहिं आहे न। हाणे केसिस त हूअं खोड़ सारा खणूं था, उन में फीसूं वठूं था। न कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त फीस में रिआयत हुजे, कॾहिं कंहिं माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि बाबा कमु पहले ऐं रिआयत भला ॿई कम थियनि। बिल्कुलु, पर हिन में सफ़ा हा हिन में फ्री ऑफ कास्ट आहे। सही सही सही। हूअं आम रिवाजी कहिड़ा केस तव्हां ख़ासि तौर ते? मुंहिंजी हूअं पर्सनल प्रैक्टिस जेका आहे उहा हा सिविल मैटर्स जेके ख़ासि तौर ते प्रॉपर्टी मैटर्स असां खणी चऊं। अच्छा अच्छा। त सिविल जी मुंहिंजी प्रैक्टिस आहे हुते। अच्छा अच्छा, माना सिविल मैटर्स घणा कंदा आहियो? अच्छा, हिलाल अहमद जो ज़िक्र तव्हां ॿुधायो पियो थोरी देरि पहिरियां, त उहो छा हुयो ऐं उते कहिड़ी एक्टिविटी हुई तव्हांजी ऐं उहो कीअं रहियो तव्हांजो एक्सपीरियंस? हा, इहो ईअं आहे त बदीन डिस्ट्रिक्ट जो पंहिंजो समी अंसारी नाले पिटिशनर आहे जेको असांजो दोस्त भाई ॿाहिरनि वांगुरु। अच्छा। सो उन सां इहा उते असल में ज़्यादती थी। उहो जॉब कंदो त उन सां उते ज़्यादती इहा थी त उन करप्शन जीअं का ॾिठी उन इदारे में त उन थोरो जो आवाज़ जीअं बुलंद कयो त उनखे उतां फायर करे कढी छॾियऊं नौकिरी मां ई। अच्छा। त हुन जेको आहे सो पोइ मुख़्तलिफ़ इदारनि में कंप्लेंट्स कयूं, एप्लीकेशन्स मूव कयूं, पर उनजो को बि जेको आहे सो तदारुक न थी सघियो। पोइ हिन में एतिरे क़दुरु जो न इलेक्शन सिस्टम आहे, हालांकि 3 सालनि में हिन जे रूल्स जे मुताबिक़ 3 सालनि में इलेक्शन वग़ैरह करणियूं आहिनि। ऐं हिन में तक़रीबन 15 सालनि खां मुसलसिल माण्हू वेठा आहिनि जेके माना सेक्रेटरी चेयरमैन वग़ैरह थियो वेठा आहिनि ऐं पंहिंजनि खे नवाज़े, पंहिंजनि खे नौकरियूं जेको आहे सो ऐं मेरिट ते जेको आहे सो मेरिट जी लताड़ प्लस में जेके प्रोजेक्ट्स अचनि था हिलाल अहमद जा जेका फंडिंग थिए थी त उहे प्रोजेक्ट्स बि जेको आहे सो उन्हनि में वॾे तइदाद में जेको आहे सो माना बदीन डिस्ट्रिक्ट में घपला थिया आहिनि। हाणे उहो ॾिसूं था त बदीन में थिया त यकीनन उहो इंटायर सिंध में बि थिया आहिनि। सही। पर हिन नौजवान जेको आहे सो समी अंसारी नाले सां जेको आहे दोस्त असांजो इन आवाज़ बुलंद कयो आहे बदीन डिस्ट्रिक्ट मां। त असां जेका पिटीशन जेका दाख़िल कई आहे उहा इंटायर सिंध जे हवाले सां दाख़िल कई आहे त इन्हनि इदारे में मेगा करप्शन स्कैंडल बाक़ाइदा असां वटि प्रूफ आहिनि। अच्छा। ऐं एतिरे क़दुरु जो उन में सरकारी मुलाज़िम जेको आहे सो उहे बि जॉब पिया कनि, माना सरकारी मुलाज़िम हुतां बि पहले पघार खणे पियो ऐं हितां बि पंहिंजी रिम्यूनेशन वठे। एग्ज़ैक्टली सही सही। उन्हनि जा असां बाक़ाइदे प्रूफ सां जेको आहे सो उहा पिटीशन दाख़िल कई आहे ऐं अॻिते हलूं पिया इंशाल्लाह हुन में बहितरी थींदी। सही सही सही। मतिलबु हिकिड़ी ॿी सुठी ॻाल्हि इहा आहे त तव्हां वकील बिरादरीअ जो बि माशरे में तमामु अहम रोल रहे थो। बिल्कुलु। सो जीअं जज साहिबान असांजा कॾहिं कॾहिं सूह मोटो वठी छॾींदा आहिनि त वकील बिरादरीअ खे बि कंहिं न कंहिं इशूज़ ते पाण मुरादो बि के केस विढ़णु घुरिजनि त असांजो माशरो ठीकु थिए, असांजो माशरो बहितरु थिए। न सिर्फ़ु इहो इंतज़ारु करे त को क्लाइंट अचे त पोइ विढ़जे, पर ईअं ई माशरे में जेके उणायूं आहिनि, माशरे में जेके ॾुखियायूं आहिनि या जिते जिते तव्हां ॾिसो था त हीअ शइ ठीकु न आहे त उते पाण ई हिकिड़ो वकील एक्शन में अची वञे, छा ख़्यालु आहे? सर बिलीव कयो त मुंहिंजी पंहिंजी इहा सोच रही आहे। मां सोशल एक्टिविस्ट रहियो आहियां पंहिंजे नंढो शहर शाहपुर चाकर जेको आहे उन में मां मुख़्तलिफ़ इहे एफर्ट्स वरिता। इवन रिसेंटली हींअर मां इहो बि तव्हांखे ॿुधायां त डिस्ट्रिक्ट सांगड़ में असांजे शाहपुर चाकर में पब्लिक लाइब्रेरी न आहे। मां उन जूं एप्लीकेशन्स मूव कयूं ऐं उहो बाक़ाइदे प्रोसेस में अची वियो आहे ऐं DC साहब सां मुलाक़ात थी आहे त उहा पब्लिक लाइब्रेरी इज़ गोइंग टू बी एस्टेब्लिश्ड एट शाहपुर चाकर। माशाल्लाह। इहे एफर्ट्स वरिता आहिनि। इहे आऊं थो चवां मुंहिंजी प्रिडिक्शन आहे त जेकॾहिं को हिकिड़ो वकील अगरि हिकिड़े तइलके में उथी करे पंहिंजे मुआशिरे लाइ जेकॾहिं सोचे ऐं माना इहे एक्टिविटियूं करे न, मां थो चवां पूरी सिंध सुधरी पवंदी। बल्कि इलाही वकील अहिड़ा आहिनि जिन वटि को कमी न आहे, वेठा आहिनि ऑफिसुनि में, उन खां बहितर आहे न पाण में सिंधी में हिकिड़ो पाक पए त भला ईअं ई भला बेगार ई भली इहो बेगार सम्झी करे जेकॾहिं कमु कनि तॾहिं बि माशरो इलाही सुधरी वेंदो ऐं इलाही शयूं। पर असल छा त इहा सोशल सोच बि वरी हिकिड़ी दात हूंदी आहे त इहा बि हर कंहिं में त नाहे थींदी न। सही सही। इहा बि हिकिड़ी दात आहे कुदरत तरफ़ां जंहिं बि अलाह साईं ॾे। हा, पर जंहिंखे वरी अकुल बि हुजे न साईं। कई इलाही माण्हू आहिनि जेकी माना हूअं त दाना सम्झंदा आहिनि पर इहो अकुल घटि माण्हुनि वटि हूंदो आहे त कुझु कजे पंहिंजे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे जीअं मां हिकिड़ी एक्टिविटी कई त असांजे शाहपुर चाकर खां सांगड़ हैदराबाद जेका ट्रांसपोर्ट हले थी वैननि जी ट्रांसपोर्ट, उन में हिकिड़ा जेको इहे गैस सिलेंडर लॻा पिया आहिनि इहे वॾा, इन ते बाक़ाइदे हाई कोर्ट जो डायरेक्शन मिलियल आहे त इहे न हुजनि छो त इहे सम टाइम इंसिडेंट थिया आहिनि त ब्लास्ट थिया आहिनि। त उन में मां SP साहब ॾे दरख़्वास्त खणी वियुसि त मूंखे चई वकील साहब तव्हांखे कहिड़ी ज़रूरत पई आहे हिन शइ जी, त
त मुंहिंजो सर मां उनखे जवाबु न मुंहिंजो सर सीटुनि ते जेके नाइल हूंदा त पोइ असां उनखे रिमाइंड अची कराईंदासीं त हीउ तव्हांजो कमु आहे। वाह 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 सही। त हीउ तव्हांजो कमु आहे, हीउ तव्हां करायो, बजाए जो आऊं अची तव्हांखे डायरेक्शन ॾियां या चवां त महिरबानी कयो साईं हीउ कमु करायो, इहो तव्हांजो कमु आहे त तव्हां इहो हिन में अमल दरामद करायो। अच्छा ॿियो वरी नट साहिब हिते वरी हिकिड़ो मसइलो इहो बि आहे त आम माण्हू माना मूं जहिड़ो माण्हू बिलाल जेकॾहिं कॾहिं सोचे त यार मां हीउ कमु करणु चाहियां थो या हिते हीअ शइ ख़राबु आहे त मां कुझु कयां, त इलाही माण्हुनि खे कानूननि जी ख़बर ई न आहे न, राइट्स जी ख़बर ई न आहे, पंहिंजे हक़नि जी ख़बर ई न आहे, कानून पढ़ियल ई न आहे, त पोइ इन करे बि मुंझारे जो शिकार आहिनि माण्हू। कानूनी अवेयरनेस बि ज़रूरी आहे, छा चवंदो? एग्ज़ैक्टली उन जे लाइ आऊं इहा सलाह ॾींदुसि त मूंखां इवन को बि नौजवान जे करे सलाह मशवरो वठंदो त आऊं उनखे ॾींदो आहियां। अहिड़ा जीअं मां वकील आहियां त मुंहिंजी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त मां पंहिंजे मुआशिरे में हिकिड़ो नंढो हिकिड़ो इदारो अहिड़ो क़ाइमु कयां या खणी सोशल मीडिया ते या टाइम टू टाइम गाइड कंदो रहां दोस्तनि खे, यंगस्टर्स जेके आहिनि उन्हनि खे वठी करे उन सां कचहरियूं कंदो रहां त बाबा ही शयूं आहिनि, ही कानूनी पॉइंटूं आहिनि, हिननि ते तव्हां जेको आहे सो हलो। असांजे शाहपुर चाकर में अलहमदिल्ला हिकिड़ो एजुकेशन जो तमामु हिकिड़ो वॾो वसी जेको आहे सो हुते आहे, रुझान आहे। नौजवान छोकिरा मुख़्तलिफ़ तंज़ीमूं ठाहे उनखे प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ एक्टिविटियूं कनि था ऐं घणो कुझु कनि था, पर इहो आहे त पॉलिटिकल हिसाब सां थोरो वरी असांखे फैसिलिटेट नथो कयो वञे। इवन शाहपुर चाकर हिकिड़ो वॾो टाउन आहे, पर हींअर अञा ताईं उनखे तहलके जो बि दर्जो कोन्हे को। इहो बि कोशिशूं एफर्ट्स वठनि पिया, जेको असांजे शहर जो आहे आजिज़ धामरा साहिबु एक्स सेनेटर रहियो आहे, त उहे बि पंहिंजे हिसाब सां उन्हनि एफर्ट्स वरिता आहिनि ऐं वठनि पिया त असांखे तहलके जो दर्जो ॾिनी वञे। इहो राइट आहे असांजो, छो जो घटि में घटि बि 25 जेको आहे सो हज़ार खां मथे आबादी आहे शाहपुर चाकर जी। कानून जे हिसाब सां 25,000 जेको आहे सो जेको इलाइक़ो रखे थो आबादी आहे त उते उनखे तहलके जो दर्जो ॾियणो खपे, इहो कानून थो चवे। पर हिते त घटि में घटि बि मुंहिंजे हिसाब सां 40-50,000 आबादी आहे। एफर्ट्स घणा वरिता आहिनि पर पॉलिटिकली जेको आहे सो इहो आहे इन्फ्लुएंस आहे। हुनजे करे बहरहाल वरी बि ॿधी जेकॾहिं हुजे वकीलनि में त कमु सही थी सघे थो, दर्जो मिली वेंदो जेकॾहिं तव्हां पाण स्टैंड जेकॾहिं वठो ऐं हुन ते प्रॉपर बीठल रहो त कमु थी थो। असल में छा आहे त मूंखे वरी पंहिंजे कुझु दोस्त या फैमिली जे हिसाब सां थोरा चवंदा आहिनि त थोरो रिज़र्व रहो। अच्छा, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो मुआशिरो अहिड़ो आहे न, कॾहिं माण्हू जज़्बाती थी वेंदा, नुक़सान बि वरी मिलंदा आहिनि। एग्ज़ैक्टली मिलनि था। यकीनन हीउ जेको ऑयल एंड गैस वारो केस आहे इहो मामूली केस न आहे, इंटरनेशनल लेवल जो केस आहे। इन में हद खां वधीक थ्रेट्स बि आहिनि असांखे, हद खां वधीक थ्रेट्स। सही भला इहो मामिलो किथे पहुतो आहे, निबरे अथो न निबरंदो? इन में सर इहो हिकिड़ी असांखे वॾी हिकिड़ी जेका कामयाबी मिली मां ॿुधाईंदुमि त 500 अरब असां वफ़ाक़ खां सिंध जे लाइ गैस जी मद में वरिता आहिनि, जेको हींअर गैस जो माना उहे त जिथां जिथां ऑयल एंड गैस निकिरे थी उनजे 5 किलोमीटर रेडियस में जेके बि आबादी वारा ॻोठ आहिनि उन्हनि खे गैस पहिरीं प्रायोरिटी में ॾिनी वञे, फराम कयूं, जेका असांखे माना हक़ असांखे खाई विया वफ़ाक़ या जेके इहे उहो हींअर रिसेंटली ऑर्डर थियो, उन ते इम्प्लीमेंट थिए पियो। पोइ उन्हनि जो आहे सो 2028 ताईं शेड्यूल ॾिनो आहे त इहे जेके बि 500-550 ॻोठ आहिनि उहे त उन्हनि में असां 2028 ताईं जेको आहे सो गैस फराम करे छॾियो। मक़ामी माण्हुनि खे को रोज़गार जो वसीलो। हा, इन ते वरी सेकेंड पॉइंट आहे, उहा इंशाल्लाह अगस्त में हिन में डेट रखियल आहे। त सेकेंड पॉइंट इहा ई आहे त मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। ऐं मुंहिंजी पर्सनली जेको आहे इन केस में इहे ई फर्ज़ आहिनि, जेकर इहो असां करे वियासीं न, इहा असांजी वॾी कामयाबी। वाह वाह वाह, इहा ॾाढी सुठी सक्सेस हूंदी त मक़ामी माण्हुनि खे पंहिंजा राइट्स मिली वेंदा। हूअं बि चवंदा आहिनि त जिते माना सहूलियतूं सभु हूंदियूं आहिनि, हूअं पाण ई सिंध सां हूअं ई ज़ुल्म थींदो रहंदो आहे, पर हूअं जेकॾहिं आम रिवाजी ॾिसूं त जिते पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि, माना ॻाल्हि इहा आहे त जिते सभु सहूलियतूं हुजनि उते वरी उहो ई जेको आहे सो माण्हू। हींअर ॾिसो न, रिसेंटली बहिरिया वारो वाक़ियो थियो, हाणे बहिरिया वारो वाक़ियो ॾिसो त वकील साहिबाननि केतिरो एफर्ट्स वरिता, जेके बि अच्छा हिन में हिकिड़ी ॻाल्हि सुठी मूंखे लॻी त बार एसोसिएशंस बि पंहिंजो किरदारु अदा कयो, माना टोटली बार्स जेके हुया उन्हनि पंहिंजा जेके आहिनि से प्रेस रिलीज़ूं जारी कयूं ऐं उन सां माना हिकिड़ो भरपूर असरु पियो, प्रेशर पियो। ऐं तव्हां ॾिसो पिया त वरी लाहौर में बिना हवाले सां एहतजाज थियो ऐं आम जेकी शहरी आहिनि उहे बि निकिरी पिया, पढ़ियल लिखियल माण्हू निकिरी पिया, सिंधियुनि खां अलावा बि माण्हू निकिता। बिल्कुलु निकिता, छो जो इहो सिर्फ़ु सिंधियुनि जो कोन्हे न, ज़ुल्म त सिंध जी ज़मीन आहे, पर हिते असां जेके ॿियूं क़ौमूं आहिनि असां उन्हनि खे चवंदा त असां भाइर आहियो तव्हां। हा, जेकॾहिं जेको उहे चवंदा त बाबा असांखे अलॻि खपे, पंहिंजी शहर अलॻि खपे, जीअं जेको आहे MQM जेको आहे सो हुनजो डिमांड हुई या ॿियनि
ॿियनि इदारनि जा सही। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे कंदा त पोइ त असांजो रिएक्शन थींदो बाक़ी उहे असांजा ॿाहिरि आहिनि असांखे कोई एतिराज़ु कोन्हे कंहिंसां बि असांजा ॿाहिरि आहिनि पर हीअ बि धरती आहे हीअ बि उन्हनि जी आहे असां सां गॾु बीठा आहिनि ऐं बीहंदा जेकर बीहंदा त हुननि खे बि जेको आहे असां वेलकम कंदासीं सही सही मिल्कियत जे मामलनि खे तव्हां घणो ॾिसंदा आहियो त इहो मामिलो बि तव्हांजे माना घणी रोशनी में हूंदो बिल्कुलु, त इहो आहे छा मामिलो असुलु थियणु कीअं खपे ऐं छा कोई जेकॾहिं मिल्कियत नथो खपाइणु चाहे त हुनखे थ्रेड्स ॾेई भुॻड़नि मिठ में का मिल्कियत वठी सघे हिन में जेका असांखे ॿुधण में इहा आहे त ऐं सच पुछो त ॾाढी हिन में अफ़सोस जी बि ॻाल्हि आहे त जेको माण्हू उते जो रहाइशी आहे उनजी ज़मीन आहे जेकॾहिं उहा ज़मीन केरु नथो ॾे पहिरीं त मालिक साहिबु जेको आहे उन्हनि खे डिमांड थो करे त बाबा हीउ हेतिरो वठो नथो केरु ॾे त पोइ बाबा डबल वठो ट्रिपल वठो नथो ॾे केरु त पोइ मथां जेको आहे सो हुकुम थो थिए तव्हांजी बाबा जेको सर्वे नंबर कैंसिल अच्छा हाणे सर्वे नंबर कैंसिल ग़रीब माण्हू किथां कोर्ट जा जेको आहे सो धक जेको आहे सो झले ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे वरी उहे परेशानियूं पर सलाम आहे जेके हींअर जेके उते जा जोखिया बिरादरी आहे या ॿिया जेके गबोल बिरादरी आहे उन्हनि स्टैंड जेको वरितो आहे ऐं ज़मीनूं पंहिंजूं न ॾियण लाइ हुननि त मलिक खे सिधो सो जवाबु ॾेई छॾियो त बाबा जेको करिणो आहे तव्हां कयो असां ज़मीनूं न ॾींदासीं इहा जेके स्टैंड जे करे असां सिंधी वठूं ऐं उन्हनि जो असां सहारो जीअं हींअर थी बीठा आहियूं त इहो असां सहारो थी बीहूं त मां नथो सम्झां क्या ताक़त कुवत जेको आहे ॿियो वरी मसइलो इहो आहे उन्हनि साहिब त पाण वटि कोर्टुनि में बि केस रोले जो शिकार थी था वञनि फाइलूं पयूं आहिनि के केस जेकी दिलचस्पीअ जो बाहिस आहिनि या सोशल मीडिया ते घणो ट्रेंड हले थो त उहे ॿ चारि उकलाइजी वञनि था न त अलाए किथे माण्हुनि जूं उमिरियूं ॻरी थी वञनि माण्हू सज़ा पंहिंजी माना काटे बि छॾनि था ऐं जेकॾहिं बेॾोही बि आहे त पोड़ो थी निकिरे थो पोइ वरी ख़बर पए थी फ़ैसिले में त बाबा हिनखे बाइज़त बरी कयो हिन को जुर्म ई न आहे मसइला असां वटि इहे इन ॻाल्हि मां तव्हां सां मुतफ़िक़ ईअं आहियां त इहो वाक़ई सिस्टम हुयो पर हींअर न आहे अच्छा पहिरीं हुयो त हिकिड़ा प्रॉपर्टी मैटर्स जेका हूंदा 25 साल 5 साल बि हलंदा हींअर उहो सिस्टम न आहे हींअर जो कोर्टुनि जो जेको सिस्टम आहे त हींअर जेके मॉडल कोर्ट्स जेके ठाहियूं आहिनि ख़ासि तौर ते क्रिमिनल जे हिसाब सां त उन में क्रिमिनल जेकी बि पेंडिंग्स हुयूं तक़रीबन निकिरी चुको आहे अच्छा तक़रीबन निकिरी पोइ उन में फ़ाइदो या नुक़सानु उहो खणी बाद जी ॻाल्हि आहे पर जो एग्ज़ैक्टली उहो कोर्टूं उकलाए चुकियूं आहिनि उन केसनि खे इनमें जेके पोयां जेके बि रहियल आहे सभु उकलाइजी चुका आहिनि सही सही हींअर 2019-20 जा केस हलनि पिया कोर्ट में सही सही बाक़ी अचूं था प्रॉपर्टी ते त प्रॉपर्टी जा जेके केसिस आहिनि सिविल मैटर्स जेके आहिनि त उहे बि हींअर घणा तणा जेको आहे सो जेके एतिरो टाइम हलंदा त हींअर एतिरा नथा न वधि में 2 साल 3 साल जेके 5 सालनि ताईं सही सही वधीक उहो नथा अच्छा उन्हनि सां ओवरऑल जेकॾहिं पाण इन सॼे जुडिशरी ते या कोर्टुनि जी ॻाल्हि कयूं या इन्हनि मामलनि जी ॻाल्हि कयूं त छा था सम्झो त जिदत अचण जी ज़रूरत न आहे अञा ताईं असांजो जीअं पुराणे ज़माने में अंग्रेज़नि जे वारे ज़माने में घोड़ा वेंदा हुया बाबा इहे हाणे वरी बिल्फ ऐं इहे जेके टपाल ज़रिए सॼो निज़ाम हले थो हाणे त जदीद टेक्नोलॉजी आहे माण्हू चवनि था त असां वटि लेटर पहुतो न पहुतो शोकाज़ नोटिस आयो ई कोन असांखे ख़बर ई न आहे असां विया त ई न घर लाइ कंहिं रिसीव कयो इहे वॾा मामला आहिनि जिदत अची वई आहे इहा उन तरीक़े सां भला इहो कार वहिंवार हलाइजे फौरी तौर ते उकलाइजे 2-3 महीननि जो हिकिड़ो टाइम पीरियड हूंदो आहे जवाबी कार्रवाईअ जो बि सो इन्हनि समूरनि मामलनि खे थोरी छंड छाण करण जी ज़रूरत न आहे इन में बिल्कुलु आहे इहे असां वटि असल में हिन कोर्टुनि में सिस्टम मैन्युअल अञा हले पियो मैन्युअल सिस्टम आहे जेकॾहिं इहो ऑनलाइन सिस्टम थी वञे त वाक़ई हिन में पोइ वॾी टाइम जी बचत आहे हाणे हिकिड़ो केस मां दाख़िल कयो आहे हाणे हुन में नोटिस कचहरी कयूं था हिन ते नंढी साईअ जो वक़्तु थियो आहे पोइ मोटी अची हिन ते रोशनी प्रॉपर नमूने सां विझूं था तव्हां सां गॾु जेको सवाल जेकॾहिं करणु चाहियो था नाज़रीन त पोइ तव्हांखे कुर्ब जी कोठ बि आहे दिली दावत बि आहे तव्हां पंहिंजी राय ज़रूरु शामिलु कजो असांजे प्रोग्राम में असांखे ख़ुशी थींदी ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी सलाम सिंध बैक पर वरी वलीकार तव्हांखे चऊं था वेलकम बैक ऐं वेलकम बैक तव्हांखे बि तव्हां मोटी आया आहियो छो त के हादसा के वाक़िया अहिड़ा हूंदा आहिनि जेके जीव झोरे छॾींदा आहिनि ऐं सैरिश वाक़ई बि वधीक अहसासु आहे असां बि आहियूं पर सैरिश वधीक थोरी अहसासु मूंखे नज़र आई सो बहरहाल प्रोग्राम में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था टेलीफोन बि तव्हां असांखे करे सघो था जेके असांखे ॾिसो पिया असां तव्हांखे गुज़ारिश पहिरियां बि कईसीं साईं ते वञण खां अॻु में त तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में शामिलु थींदव त असांखे अञा वधीक ख़ुशी थींदी असां सां गॾु वकील दोस्त बि आहे सो क़ानूनी जेकॾहिं का राय वठणु चाहियो था ख़ासि तौर ते जेकॾहिं मिल्कियत जो को मामिलो आहे को तकरार आहे मिल्कियत जा तकरार तमामु घणा ॾिंगा तकरार हूंदा आहिनि इन्हनि में जानियूं हलियूं वेंदियूं आहिनि इन्हनि में सिर हलिया वेंदा आहिनि इन्हनि में माण्हू सड़िजी वेंदा आहिनि सो इन्हनि मामलनि खां बचण जे लाइ पहिरियां ई क़ानूनी रस्तो वठिजे क़ानूनी दग वठिजे त इलाही बचाव थी सघे थो पाण में विढ़ांद न कजे इन्हनि वॾेरनि जे चवण ते न लॻिजो अलाह खे मञिजो सो क़ानूनी रस्तो वठिजो क़ानूनी रस्ता वठण सां को न को मामिलो सुठो हल थी वेंदो आहे
बाक़ी न त तूं केरु मां केरु, तूं हिते अची ॾेखारिजांइ, मां हिन वाह जे कड़ ते बीठो हूंदोमांइ, इहो बनो मुंहिंजो आहे ऐं इहा सणक मुंहिंजी आहे ऐं हीउ तो माना अधु फुट प्लाट हरूभरू मूं ॾे वधाए छॾियो आहे। सो इन मामले ते नंढनि नंढनि मामलनि ते इहो एॾो वॾो क़दम खणणु, इंतिहाई क़दम खणणु। हिकिड़ो अल्फाज़ मां बि एड कंदमि, हिकिड़ो मां बि ॿुधो आहे इहे झगड़नि में ॿुधंदी आहियां, शूट वग़ैरह ते मां ॿुधो हुयो त छो मां तुंहिंजे वाह ते वेठो आहियां छा, इहो चयो वेंदो आहे त अञा धमकियूं ऐं इहे सभु शयूं छॾे ॾियो, कुझु बि असां वटि इलाही फुक़तान आहे इन पासे बि अवेयरनेस जो, ऐं ख़ासि तौर ते ॿाहिराड़ीअ में त ईअं थींदो आहे जेकॾहिं कंहिंजो चूज़ो बि जेकॾहिं को किथां ॿिए घरों मिलियो न, चई तो चोरी कयो, पुट तो चोरी कयो, हाणे ॾे पलां थो ॾे, वरी पोइ उन तां जहिड़ो थींदो पोइ गारियूं, वरी पोइ उन खां पोइ वरी आओ त अमराओ बाबा चट। सो ईअं नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते हिकिड़ो नंढड़ो चूज़ो जेकॾहिं वियो छा आहे भला, इहे नंढियूं नंढियूं शयूं जेके आहिनि न सही मुआशरे जो बिगाड़ जो सबबु थियनि थियूं। ख़ुदा पंहिंजो पाण खे बचायो, ईंदड़ नसुलनि खे बचायो ऐं पंहिंजी क़ौम खे तालीम ॾियो, तरक़ी वठायो ऐं तमामु घणी तरक़ी तॾहिं थींदी जॾहिं असां इन्हनि शयुनि मां निकिरी वेंदासीं, इन्हनि खफ़नि मां निकिरी वेंदासीं। हुन साहिबु सही थो चवां या मां ग़लति थो चवां? बिल्कुलु बिल्कुलु, एतिरे क़दुरु जो मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदुसि, तव्हां हिन में बि हैरान थींदो त मुंहिंजी वरी तबियत बि अहिड़ी आहे त मुंहिंजा कुझु हिकु ॿ मूंखे बिरादरी जा पंहिंजा केसिस मिलिया, इवन उन्हनि सां मुंहिंजी फीस बि तय थी वई त उहा 4-5 लख रुपया जेका बि आहे, त मां उन्हनि खे चयो मुंहिंजो यार बिरादरी जो मैटर आहे त मां पंहिंजे तव्हांजे जेके ब्रदर्स आहिनि ब्रदरनि जे ख़िलाफ़ु पियो केस करे त हीअ मां उन्हनि जे तव्हांजे भाइरनि सां ॻाल्हाईंदुमि, जेकॾहिं कोशिशि कंदुसि म्यूचुअली हिकिड़ो थी थो वञे, सेटलमेंट थींदी त वञे, हिन खां वधीक ख़ुशी जी ॻाल्हि न आहे। त चई पोइ तव्हांजी फीस, मूं चयो फीस जी मूंखे ज़रूरत न आहे। चई त पोइ हीअ 4 लख रुपया 5 लख रुपया तव्हां फीस जो ॻाल्हायो आहे, मूं चयो इहा मूंखे 8 लख रुपया लॉस ई ॾींदो, पर मां पहिरीं कोशिशि कंदुसि तव्हांजी सेटलमेंट थी वञे। त उहा सेटलमेंट मूं कराए छॾी, हालांकि उते जे तरह जो को माण्हू न कराए सघियो, उहा मूं सेटलमेंट कराए छॾी। उन खां पोइ वरी हमरा मूंखे जेको आहे सो अची कुझु जेको अमाउंट मूंखे हथ में रखियो त भाई तुंहिंजी ख़र्ची, मूं चयो न यार हिन शइ जी मूंखे ज़रूरत न आहे, त हुन ज़बरदस्ती जेको आहे सो मूंखे ॾिनी। मक़सदु चवणो त वधि खां वधि मुंहिंजी इहा कोशिशि रहंदी आहे त अहिड़ा का केसिस अचनि था या डोमेस्टिक इशूज़ अचनि था त इनखे पहिरीं फुर्सत में आऊं उनखे उकलाइण जी कोशिशि कयां म्यूचुअली, जेका थी थो वञे त वेल एंड गुड आहे। हालांकि वकील पंहिंजे केरु थो पंहिंजी रोज़ी खे न। बिल्कुलु बिल्कुलु, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त चवंदो आहे जीअं डॉक्टर चवंदा आहिनि न, भले बुखारी हुजे पोइ डॉक्टरनि वटि माण्हू वेंदो आहे, डॉक्टर ज़रूरु पर्ची ते लिखंदो आहे 3 ॾींहं ज़रूरु अचिजांइ, 3 ॾींहं पंहिंजी फीस खणी अचांइ। वकील बि के अहिड़ा हूंदा आहिनि जेके मामले खे इंगाईंदा आहिनि, बिल्कुलु पिया इंगाईंदा आहिनि, पोइ थींदो ईअं आहे त हर दफ़े जॾहिं वेंदो त 5000 6000 ख़र्ची ॾिनी वेंदो, बाबा हाणे नकुल था तयारु थियनि, हाणे पेपर हीअं आहे, हाणे हिते पहुतो आहे केस नंबर फलाणे ते आहे, नंबर फलाणे ते लॻण जे लाइ वरी ख़र्ची ॾिनियूं आहिनि। बिल्कुलु इहो बि सिलसिलो हलंदो आहे, वकील जेसि ताईं ॿियो केस वठे तेसि ताईं उन हिकु केस ते माना 2 महीना कढी वेंदो आहे। साईं उहो चवंदा आहिनि हर इदारे में लाज़मी ॻाल्हि आहे किनी मच्छी त हूंदी आहे, पोइ उन हिकिड़े ॿिनि जे करे जेको आहे सॼी बिरादरी खे जेको आहे माण्हू ख़्वार करे छॾींदो आहे। सही सही सही, असांखे चवंदा आहिनि बाबा वकील माना कूड़, हाणे बाबा कूड़ छा जो, सच खे कूड़ खे सच करणु, हाणे उहो डिपेंड करे थो वकील ते। त तव्हां हाणे मूंखे मिसाल ॻाल्हि को केस अचे थो, को बि प्रॉपर्टी जो मैटर्स अचे थो, मूंखे ख़बर आहे त जेका मूं वटि पार्टी आई आहे इहा हक़ी न आहे, ना हक़ी आहे, हाणे इहो मुंहिंजे ज़मीर ते आहे त इहो केस खणा या न खणा। सही, जेकॾहिं खणा थो त पोइ इहो सिधो माना 2 रुपयनि जे लाइ कंदुसि, जेकॾहिं न खणंदुसि त सिधी ॻाल्हि आहे मुंहिंजो ज़मीर मूंखे मलामत न थिए, मुजरिम खे दिफ़ा थी वेंदो। सही, पर हेॾे हिकिड़ी ॿी शइ मूं नोट कई आहे, ईगो जो घणो मसइलो हूंदो आहे हिते वकीलनि जो, मतिलबु अगरि केस जेको आहे भले उहो ख़बर हूंदी अथसि त इहो ग़लति आहे, अगरि खणी बि वरितई बाए चांस त उन खां बाद में उनखे इहो हूंदो आहे त ईअं न त मुंहिंजो नालो ख़राबु थिए, केस हाराए वञा मां, इन चकर में अची उहो ग़लती जे मथां अञा ग़लतियूं कंदो वेंदो आहे। हिकिड़ी शइ ई ग़लति आहे, तव्हां उन शइ ग़लति खे खणो था त पोइ त उन ग़लती मथां ग़लतियूं थींदी वेंदियूं। सही, ऑब्वियसली ॻाल्हि आहे, कॾहिं कॾहिं बाए चांस ईअं बि थींदो त उहो खटे बि वेंदा आहिनि। अच्छा भला मिल्कियत जे तकरार ते थोरो ॻाल्हायूं था त मिल्कियत जा तकरार घणा असांजे माशरे में ख़ासि तौर ते पाण वटि जेका सोसाइटी आहे इन में घणा थींदा आहिनि? तव्हां माशाल्लाह अञा एक्सपर्ट बि आहियो, त तकरार जो कारण कहिड़ो थींदो आहे? हिकु त मूंखे लॻंदो आहे त जेको माण्हू अलाह ख़ैर करे जेको गुज़ारे वञे थो उहो सही नमूने सां हिकु त सेटअप पंहिंजो ठाहे नथो वञे, अचानक आव थो करे, पाण खे हिकिड़ो सिलसिलो न, वॾा जेके माशरा वॾा जेके मुल्क आहिनि उहे पहिरियां ई पंहिंजी हयातीअ में भले सेहतमंद हूंदा आहिनि, पंहिंजो सेटअप करे छॾींदा आहिनि, पाण वटि ईअं न हूंदो आहे, पाण वटि ईअं लॻंदो आहे त असां जेको जीअरा हूंदा पोइ अचानक माण्हू हलियो थो वञे त पोइ पोयां पिया पाण में था विढ़नि पिया, छा इहो ई सबबु आहे या ॿियो को बि? हिन जो बिल्कुलु इहो आहे त हाणे असां वटि मुआशरे में ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ो त इहो त हाणे माण्हू पंहिंजी हयाती में जेको आहे सो इहो नथा कनि, जीअं तव्हां ॻाल्हि कई। सही,
पर असांजे मज़हब में बि इहो आहे त तव्हां पंहिंजी विल ठाहे वञो, वसियत ठाहे सही। वञो। चलो ठीकु आहे, तव्हां विरासत नथा करे वञो, पर घटि में घटि वसियत ठाहे वञो त बाबा मुंहिंजे मोए खां पोइ जेका हीअ प्रॉपर्टी हिननि में विराइबी। सही। ठीकु आहे, पर उहो बि सिस्टम कोन्हे को असां वटि। छा त इहा लेक ऑफ नॉलेज आहे, घणी तणी माण्हुनि खे इहा शइ ख़बर न आहे। सही। पढ़ियल लिखियल को आहे उनखे ख़बर आहे। असां वटि वरी हिकिड़ो मामिलो ॿियो बि अथव, ख़ुदा खासा जेकॾहिं मां वसियत लिखणु अॼु शुरू कंदुमि न, भले कुझु पोयां आहे न आहे, भला मां ईअं एग्ज़ाम्पल थो ॾियां, वसियत लिखणु शुरू कंदुमि, सॼो घरु रोअंदो त अलाए गुज़ारे वेंदो। बाबा न लिखो, तोखे अलाए हयाती ॾे, तू छो थो लिखे? न न बिल्कुलु बिल्कुलु, पर इहो वरो मसइलो आहे, बाबा लिखां थो फ्यूचर में कमु ईंदो तव्हांखे। बिल्कुलु सॼो घरु मां रोअंदो पियो त वसियत न लिख, क़ुर खे वञ। सिधी ॻाल्हि इहो बि आहे असां वटि। इहो आहे बिल्कुलु, पर वसियत लाज़मी ॻाल्हि आहे त ॻाए वॼाए कोन कबी आहे। वसियत हमेशह लिकी कबी आहे। सही सही। पंहिंजी लिकी कीअं कजे, किथे ॿुधाइबो सही न हिते शइ पई अथव? न उहो त ॿुधाइबो लाज़मी ॻाल्हि आहे, उहो त ॿुधाइबो, पर हिकिड़ो माण्हू हिकिड़ो वसियत जेका बि लिखे थो, घटि में घटि इहा त न ॿुधायो वसियत हीअ कई आहे। हा, त वरी पोइ ज़ाहिर आहे त जंहिंजे लाइ हक़ में आहे त उहो त खणी ख़िदमत कंदो, जंहिंजे लाइ न आहे त वरी उहो चवंदो त गुटो ॾियां त जी। बाद में करप्शन तो आपको पता है हर जगह है, फिर क्या होगा? ये भी हो सकता है। इहो बि थी सघे थो, ईअं कानून में आहे, उहा लीनियंसी आहे त वसियत मिसाल ॻाल्हि आहे, हाणे 3 पुट आहिनि ऐं पीउ जेको आहे सो वसियत करे थो बाबा मुंहिंजो 100% या 50% हिकिड़े पुट खे आहे, 50% ॿियनि खे आहे, ईअं उहा बि इम्प्लीमेंट नाहे थींदी। वसियत हमेशह जेको आहे सो 1/3 जेको आहे सो इम्प्लीमेंट थींदी आहे। मिसाल ॻाल्हि आहे, सॼी प्रॉपर्टी हिकिड़े पुट जे नाले करे वियो आहे त उहा 1/3 उनजो त उनखे पुट खे मिलंदो, बाक़ी ॿियो जेको प्रॉपर्टी हूंदी उहा ॿियनि जेके बि लीगल हेयर्स हूंदा पोइ उन्हनि में डिस्ट्रीब्यूट थींदा। अच्छा अच्छा, माना उनजी वसियत जेका पाण मराद जेका कई वई आहे, बिल्कुलु उनजो असर घटि आहे। माना बिल्कुलु उनजो माना जेकॾहिं हू चवे थो त भाई मुंहिंजी सॼी मिल्कियत हे फर्मा बरदार पुट आहे, इनखे ॾिनो वञे त पोइ उन लाॾण खां पोइ वरी ॿिया पुट जेकॾहिं क्लेम करे सघनि, क्लेम कनि त मिली सघे थो उन्हनि खे। बिल्कुलु थी सघे, पर हू हमरा पाण चई वियो आहे त पोइ भले चई वियो। ॾिसो न, हिकिड़ो कानून में हक़ त आहे न, हुनजो ॿियनि औलाद जो हक़ त आहे न। भला खणी 100 इख़्तिलाफ़ हुन पीउ जा पंहिंजे ॿियनि पुटनि सां, पर हिकिड़ो कानून में ऐं मज़हबी त हक़ आहे न, इहो ॾियणो आहे त पोइ उहो क्लेम थी सघे थो। सही सही आहे। जेके सफ़ा जेके असांजा दोस्त जेके सफ़ा कमकार नथा कनि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे यार, उन्हनि खे मिलंदो कुझु न कुझु। माना जेके चवंदा आहिनि अबो असांखे लिखी नथो जीअरे, बिल्कुलु उन्हनि जे लाइ हिकिड़ी माना तव्हां नवी थो ॿुधाए जी आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे, तव्हांखे बि कुझु राइट्स मिलंदा ऐं तव्हां परेशान न थियो, कारोबार वारो कजो। अलाह साईं खां दुआ करो तव्हांजो वार सभु ठीकु हुजे, पर सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि हुजे त छपर छा वञनि न साईं, वॾा छपर छा वञनि, उहे हुजणु खपनि। अच्छा, इन में हिकिड़ी ॻाल्हि असां वटि इहा ॿुधायो त जेतिरो माना पुट जो मिल्कियत में हिसो आहे त धीअरुनि जो बि ओतिरो ई प्रॉपर हूंदो आहे या थोरो आहे, थोरी लिनेंसी आहे किथे? उनजो घटि आहे, धीअ जो माना अधु आहे, हाफ आहे। अच्छा, ऐं पुट जो जेको आहे सो फुल शेयर आहे। अच्छा, इहो हाणे मज़हबी हिसाब सां असां हिन ते को चवंदा आहिनि चोथों हिसो धीउ खे ॾिनो वेंदो आहे, 3 हिसा पुट जा हूंदा आहिनि। 3 हिसा कानून में बि ईअं ई आहे। बिल्कुलु कानून में ईअं आहे। हाणे ॾिसो न, असां खणी चवंदा आहियूं, असां पंहिंजी भेणुनि खे बि केॾी महिल वेंदा आहियूं कचहरी में त चवंदा आहियूं त बाबा तव्हांखे ॾिसो न, पीउ जी मिल्कियत मां हिसो मिले, मुड़ुस जी मिल्कियत मां हिसो मिले ऐं औलाद जी मिल्कियत मां हिसो मिले, मुंहिंजो हेॾा हिसा तव्हांखे मिलंदा या तव्हांखे छा खपे? औरत खे हूअं त चलो ॾिसजे त 1/3 आहे जेको बि आहे कानून में, पर हिकिड़ो असां मुड़ुस गुज़ारे हुनजी पेंशन बि वठे, पेंशन बि वठे। माना हिकिड़ी मां पोस्ट पढ़ी हुई कुझु ॾींहं पहिरियों फेसबुक ते, त मतिलबु हिकिड़ो छोकिरो हुयो, इहे 3 भेनरूं वञनि पिया, ऐं नंढिड़ो छोकिरो जेको आहे ॻोठनि में इहो हूंदो आहे त दरियानि में हेॾे जेको आहे शाखुनि में वेंदा आहिनि विझण, त उहो नंढिड़ो छोकिरो हुते उहो ॿुॾे पियो, त उनजी 2-3 भेनरूं जेके न उन्हनि बि जंप लॻायो, 3 जी डेथ थी वई न, मतिलबु 4 डेड बॉडियूं हाणे कुझु ॾींहं पहिरियों जी ॻाल्हि आहे। त उहे मिली, त मथां पोस्ट जेका लिखियलु हुई त हमेशह भेनरुनि खे जेको आहे जॾहिं उहो हिसो घुरंदियूं आहिनि ऐं पंहिंजो हक़ु घुरंदियूं आहिनि त ॿाहिरि उन्हनि सां रिश्तो ख़तमु करे छॾींदा आहिनि, तालुक़ु ख़तमु करे छॾींदा आहिनि ऐं उन्हनि सां नफ़रत करणु शुरू करे छॾींदा आहिनि। ऐं जॾहिं भाउ जे मथां का मुसीबत ईंदी आहे त सभिनी खां पहिरीं पंहिंजी भेनरूं ई अची पहुचंदियूं आहिनि। त उन्हनि माण्हुनि ताईं जेके पंहिंजी भेनरुनि सां नाराज़ आहिनि उन्हनि लाइ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई त मूंखे चवणु घुरिजे त इहो सभु छा आहे सिस्टम, इन्हनि खे कानून जे हिसाब में बि का न का शइ हुजणु घुरिजे जंहिंमें अहिड़ियूं शयूं न थियणु घुरिजनि, जंहिंमें झगड़ा एतिरा न थियनि, माण्हू आराम सां इज़ीली टेबल टॉक करे सघे। कानून में त ॾिसो न उन्हनि खे प्रोटेक्शन आहे। बिलीव कयो त हीउ मुंहिंजो ऑर्गेनाइज़ेशन ठाहिण जो मक़सदु जेको उहो त मां ॿुधाए चुको आहियां, पर इहो सिर्फ़ु इहो बि हुयो त इहा हुनजी वाइफ जे हिन इंसिडेंट खां पोइ हुनजी भाइटी आहे इकरा नाले सां, उन मूंखे ॿुधायो त चई त पुफू जेको आहे सो इहा बि ॻाल्हि कंदी त मां इन फ्यूचर
जेकॾहिं जॉब न मिले त पोइ हिकिड़ो इदारो खोलींदुसि त ख़ासि करे औरतुनि जे लाइ त मूं चयो इहा त मां हिकिड़ी अनाउंसमेंट करे चुका आहियां त मां हिकिड़ो इदारो खोलींदुमि पर हुनजी हिकिड़ी बाय चांस हिकिड़ी विश बि हुई त हाणे त माना मूंखे हणी धुणी बि इहो माना करिणो आहे नालो छा रखियो अथव भला इदारे जो इहो ॿुधायो साइमा वेलफेयर अच्छा वुमेन वही वाइफ जे नाले सां ई हा हा साइमा वेलफेयर वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन ऑर्गेनाइजेशन अच्छा अच्छा माशाल्लाह जी जी हा सही सही अच्छा इहो बि ॿुधायो भला हिकिड़ो सुवाल ॿियो बि ज़हन में अचे थो जेकॾहिं कंहिंजी शादी थिए थी औरत जी 2 महीना 3 महीना जेकॾहिं उनखे थी था वञनि ऐं उनजो मुड़ुसु गुज़ारे थो वञे उन औरत खे बि मिल्कियत महसूसु मिलंदो माना न औलाद आहे न ॿियो कुझु शादीअ खे बि थोरो टाइम थियो ऐं मुड़ुसु गुज़ारे त उनजी वाइफ हक़दार रहंदी या न रहंदी बिल्कुलु बिल्कुलु जेकॾहिं उन मुड़ुस जी प्रॉपर्टी आहे त बिल्कुलु हक़दार आहे अच्छा उनजो मख़सूस वरी हिसो आहे अच्छा पीउ जो आहे माउ जो आहे ऐं उनजो भाइरनि जो आहे बिल्कुलु पर जेकॾहिं भाइर सभु अलॻि आहिनि नौकिरी पेशा माण्हू आहिनि ऐं सभु अलॻि अलॻि कारोबार में आहिनि पंहिंजो धंधो दाड़ी कनि था कानून चवे थो कानून पोइ बि चए थो भाइरनि खे मिलंदो बिल्कुलु बिल्कुलु कानून चवे थो हा अच्छा अच्छा पोइ हाणे इन भला ज़बरदस्त ॻाल्हि हिते हिकिड़ो कलाम ॿुधऊं भला हा थोरो मूड सिदरा ताहिर असां सां चेंज गॾु करणु आहे। घुरिजे सिदरा जी क्या सुनाएंगी अभी तव्हांखे हिकिड़ो पंजाबी कलाम ॿुधाईंदा वाह वाह कलाम पंजाबी ॿुधाईंदी ॻाल्हाए सिंधी 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 में थी ॾे सिंधी मां ॻाल्हाए ॿुधाईंदा पंजाबी एक्सेंट सही बहुत अच्छा लगा जी थैंक चन्न मेरे मखना चन्न मेरे मखना के हंस के एक पल इधर तकना हो नजना रसना नादा चकना चन्न मेरे मखना ओ चन्न मेरे मखना ओ चन्न मेरे मखना के हंस के एक पल इधर तकना हो नजरा रसना नादा चकना चन्न मेरे मखना ओ चन्न मेरे मखना वाह चल मेरे मखना वाह शाज़िया मंजूर साहिबा जो वॾो हिकु जग मशहूरु कलाम आहे पर हाणे हा इनायत भट्टी साहिब शाज़िया मंजूर बि ॻायो साहब का कलाम सुभाणे ॾाढो सुठो तव्हां बि निभायो तव्हांखे सिंधी सम्झ में ईंदी आहे न मूंखे सिंधी समझ ईंदी मां नंढड़ी नंढड़ी सिंधी ॿोली सघे नंढड़ी नंढड़ी शाज़िया सिंधी मंजूर आहे नाइस सुनाई साई वठूं था पाण जी नंढड़ी नंढड़ी सिंधी ऐं नंढड़ी नंढड़ी साई बि असां वठंदासीं सो खिरा नमन जो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध
जी सलाम सन में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हां टेलीफोन कयो असांखे, असां तव्हांखे गुज़ारिश करे चुका आहियूं ऐं पोइ वरी न चइजो त असांखे तव्हां ॿुधायो कोन। टेलीफोन कॉल असांजा दोस्त गुज़ारिश कंदासीं त जंहिं वक़्तु ब्रेक ते हूंदा आहियूं त उन वक़्तु बि न कयो, छो त असां अटेंड न करे सघंदा आहियूं कॉल्स। ऐं जॾहिं लाइव अची वेंदा आहियूं जीअं हिन वक़्तु आहियूं त हिन वक़्तु तव्हां कॉल कंदो त तव्हांजी टेलीफोन जेको कॉल आहे उहा असांजे प्रोग्राम में बराह रास्त शामिलु थी सघे थी। बाक़ी ब्रेक ते वञण खां पोइ वरी असां बाक़ाइदा सच में ब्रेक ते हूंदा आहियूं, माना का शइ वठंदा आहियूं। सो इन जे करे तव्हांखे रुगो इहो करिणो आहे, तव्हां हिन टाइम ते असांखे कॉल करे सघो था। खलील उनड़ साहिबु वकील असांजो साथी असां सां गॾु आहे, उनखां को मशवरो बि वठी सघो था ऐं सिदरा ताहिर बि आहे, का फरमाइश बि करे सघो था। सिदरा ताहिर जो आवाज़ु ईंदासीं थोरी देरि पहिरियां ॿुधोसीं सही, अञा बि ॿुधंदासीं पाण। अच्छा सिदरा जी माशाल्लाह वॉइस ओवर का जो जहान है वो बाकायदगी से अच्छे तरीके से चल रहा है। जी वॉइस ओवर्स मुख्तलिफ ब्रांड्स कमर्शियल्स वगैरह है, वो तो नाम नहीं ले सकते। चॉकलेट के ब्रांड्स का की कर चुकी हूँ, एक शूज़ का ब्रांड है उसका किया है, एक सीमेंट का ब्रांड का किया है, फिर एक सदर में एक बिल्कुल कोने में एक मॉल है जो बड़ा नया नया बना था सिल्वर कलर उसका कर चुकी हूँ। इसके अलावा एक येलो कलर का जूस आता है जिसका कितना यूं करके गिरता था उसका टीवी से किया था, उसमें मेरी हमिंग थी। तो बस ये सिलसिला जारी और सारी है। फिर मुख्तलिफ टर्किश ड्रामास की वॉइस ओवर और ब्रॉडकास्टिंग और लाइव इवेंट्स। कैसे कहाँ से मिला वैसे वॉइस ओवर करने का मन करता है कभी कभी हमारा भी, तो क्या होना चाहिए? अच्छी आवाज़ होनी चाहिए। आप माशाल्लाह से वॉइस ओवर्स कर रहे हैं और क्या जरूरी क्या है? आवाज़ अच्छी होनी चाहिए। फील्ड में भी आप माशाल्लाह आगे आ गए। तो मैं ऐसे ही आ गए बस। ज़रूरी ये है कि बेसिकली मेरा तो ऐसा सच कोई इरादा नहीं था, मैं सिंगर ही थी। तो इत्तेफाक से FM गई, उन्होंने मुझे सुना, उन्होंने कहा आप ऑडिशंस दें। ऑडिशंस के बाद फिर मैं बाकायदा अल्हम्दुलिल्लाह 5वां साल शुरू हो चुका है, RJ बन गई। उसके बाद मुख्तलिफ ऑफर्स आती रहीं वॉइस ओवर्स की, तो फिर करते रहे और कहते हैं कि अल्लाह पाक वसाइल पैदा करते हैं। मैंने सुना है वॉइस ओवर की पेमेंट वगैरह अच्छी होती है, लोग ज़्यादा करते हैं वॉइस ओवर। नहीं पहले अल्लाह करे मुझे मिलना चाहिए था कि मैं भी थोड़े से अच्छा नहीं मिली इजाफा हो। मतलब जो थोड़े बहुत हो रहे हैं वो बस अल्लाह का करम है। तो बस यही है कि आप अपनी आवाज़ और प्रॉपर तलफ़ुज़, वॉइस मॉड्यूलेशन और जो आपका थ्रो होता है प्रॉपर उसे रखें, जो रिक्वायरमेंट होती है जिस कमर्शियल की उसके हिसाब से चीज़ें आगे बढ़ती हैं। सही। और FM पे कौन सा प्रोग्राम अभी चल रहा है आपका? FM में मेरे आजकल 3 प्रोग्राम्स हैं माशाल्लाह। एक साथ 3 प्रोग्राम? अल्हम्दुलिल्लाह 1 से 3 जो है मेरा हफ्तावार है, तीनों हफ्तावार प्रोग्राम है या डेली बेसिस का? नहीं 3 प्रोग्राम्स हैं। एक मंडे को होता है, एवरी मंडे फ्रॉम 1 to 3 PM, यानी दोपहर गुनगुनाए जा है वो टोटली म्यूजिक बेस्ड है। उसमें हम सिंगर्स वगैरह को भी नए आने वालों को मौका दिया जाता है। कभी फेमस सिंगर्स टेलीफोन कॉल पे या स्टूडियो में मौका देते हैं आप? हम मतलब बुलवाते हैं हम लोग, लाइव कॉल्स का सिलसिला। फिर एक वेडनेसडे को है 11 to 1, वो है स्वीट होम शो, वो सिर्फ खवातीन के लिए, उसमें टोटके वगैरह, ब्यूटी टिप्स एंड ऑल। और एक फ्राइडे की ट्रांसमिशन है, फ्राइडे स्पेशल ट्रांसमिशन, वो भी 1 से 3 के दरमियान। तो उसमें नाथवा हजरात होते हैं, कोई इस तरह का टॉपिक होता है जिसमें हम जुम्मे के बाबर के दिन पे अच्छा प्रोग्राम। तो ये एक डिफरेंट जॉनर्स के प्रोग्राम है। इसके अलावा पहले मैं पंजाबी प्रोग्राम भी कर रही थी, लेकिन अब जो है मैंने कहा यही 3 काफ़ी हैं। और बस 3 प्रोग्राम में इतने प्रोग्राम, मतलब इतनी मसरूफियत हो गई आपकी, तभी तो आप नहीं आ रही हमारे प्रोग्राम में। आप बुलाएं, आप हमें हर हफ्ते बुलाएं, आप बल्कि हमें परमानेंट रख लें। वैसे गायकी का शौक कब से हुआ? किसने कहा कि आप अच्छा गा सकती हैं तो आप फील्ड में आई? देखिए ये मौसीकी मतलब सिंगिंग का आगाज़ जो है बचपन ही से होता है। और मैं समझती हूँ कि जो भी सिंगर्स होते हैं, एक ये वो रिवायती सवाल आपने भी हमसे कर दिया, उसका रिवायती जवाब यही है कि स्कूल से हुआ। और मैं तकरीबन ये सारे ऐसे ही क्यों बोल रहे हैं? स्कूल से हुआ, नात पढ़ते थे, असेंबली में तराना पढ़ते थे, फिर ऐसे ही मतलब सिंगर। तो ये बेसिकली ये है कि स्कूल ही एक वो दर्सगाह है इंसान की। पहला एक जो हम जहाँ जाते हैं वहाँ पर हम लेते हैं को करिकुलर एक्टिविटीज़ में हिस्सा, ठीक है। फिर उसी तरह से आपको खुद मालूम होता है कि अगर आप सिंगिंग कंपटीशन में हिस्सा लेते हैं या नातिया कलाम आप पढ़ते हैं, आपको पता चलता है आपकी आवाज़ अच्छी है। आप डेक्लेमेशंस में हिस्सा लेते हैं, आपको पता चलता है आप बोल सकते हैं। ऐसे राइटिंग में लिख सकते हैं, आपको पता चल सकता है कि आप बड़े होकर मुसन्निफ बन सकते हैं। तो ये वही स्किल्स हैं। अगर आप अच्छा भाग सकते हैं या स्पोर्ट्स में अच्छे हैं तो आगे चल के आप एक स्पोर्ट्समैन बन सकते हैं, क्रिकेटर बन सकते हैं। तो जिन भी शख्सियात से सवाल किया जाता है तो उसका जवाब बेसिकली कहीं ना कहीं रूट आपकी स्कूल ही से शुरू होता है। पर कहिड़ी इलाही शख्सियतुनि खां जॾहिं सवाल कंदा आहियूं त शख्सियतूं पंहिंजो जवाब ठाहे ईंदियूं आहिनि, पोइ उहो हुजे सच या न हुजे, पर कॾहिं कॾहिं ईअं ठाहे छॾिबो आहे त मूंखे उहे सवाल कबो त मां ईअं चवंदुसि। पर हूअं रियलिटी में जेकॾहिं रियल लाइफ ॾिसूं त इलाही चेंजिंग्स हूंदियूं आहिनि। ज़रूरी न आहे त हर माण्हू ईअं ई हुजे, स्कूल मां ईअं सिखियो हुजे।
या ईअं ई थियो हुजे पर ईअं पर कंहिंखे मां शयूं बि- सुठियूं लॻंदियूं ॿुधाइण में न। हा मां बि ॾाढी कोशिशि कई ॻाइण जी, पर मां एतिरी बेसुरी निकितमि, कॾहिं मां इन शइ में कामयाबु न थियमि। पर मां स्कूल लाइफ में टेबलो ज़रूरु कंदी हुयसि। अच्छा अच्छा, तॾहिं उहे मां सुर में हूंदा हुआ। टेबलो त हाणे ज़ाहिर आहे उहो त हाणे तव्हांजी परफॉर्मेंस ॾियणी हूंदी आहे, सही, सही, त पोइ एॾे ई अची वियसि मां बि। सही सही, उन सां तव्हां इहो ॿुधायो त वकील माशाल्लाह वधंदा पिया वञनि, अलाह साईं अञा ताईं माना करम नवाज़ी कई आहे पंहिंजे मुल्क ते, त वकीलनि जो तइदादु वधे पियो माशाल्लाह। वकीलनि जा बि के जीअं उस्तादनि जा मसइला हूंदा आहिनि, जीअं ॿियनि फील्ड्स में मसइला ई मसइला हूंदा आहिनि, वकीलनि जा के बुनियादी मसइला आहिनि जिन खे हल करण जी ज़रूरत आहे, या का चेंजिंग हुजे, हुकूमत खे का सलाह ॾियणु चाहींदो त वकील भला छा कनि, वकीलनि जे लाइ बि के रिहाइशी कॉलोनियूं हुजनि, या वकील छा था चाहिनि, उन्हनि जे अंदर में छा आहे, कहिड़ी आवी पचे थी, थोरो ॿाहिरि कढो। पहिरीं तव्हां मज़ाक में हिन जो जवाबु ॾियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वकील बि इंसान आहिनि, उन्हनि जा बेसिक राइट्स आहिनि। सो बिल्कुलु इन जा असांजा इहे हींअर हलनि पिया की पंहिंजो प्रोसेस में आहिनि। त जीअं हैदराबाद में मां पाण मुंहिंजी प्रैक्टिस हैदराबाद हाई कोर्ट में आहे, सही, हिते कराची बि समटाइम ईंदा रहंदा आहियूं। त कराची में त मुंहिंजे ख़्याल में कुझु इहा शइ आहे, बाक़ी हैदराबाद में कॉलोनीज़ वग़ैरह इहो प्रोसेस आहे, बल्कि उहो कॉलोनी ठही वई आहे, पर उहा अञा अलॉटमेंट जेका आहे सो वकीलनि खे नाहे थी। ऐं इहे बेसिक राइट्स आहिनि जिथे सभिनी खे मिलनि था, त इहे असांजा राइट्स बल्कि ऑफिस जे लाइ बि जीअं माना मुख़्तलिफ़ शहरनि में म्यूनिसिपल जा जेके दुकान वग़ैरह ऑफिस जे लाइ मिली वेंदा आहिनि, त हिते बि वॾो माना हिकिड़ो मसइलो उते बि क्रिएट थींदो आहे, त माण्हुनि खे पंहिंजी ऑफिस बि न हूंदी आहे, या प्रॉपर सरकारी तरीक़े सां हिकिड़ो सिस्टम ठहणु घुरिजे। बिल्कुलु, त उहो छा आहे त हींअर ही फस्ट जेको आहे सो जेका सिंध बार जी इलेक्शन थी, इन में ईअं थियो त पहिरीं जेके सिंध बार जा नुमाइंदा चूंडजी ईंदा, उहे हाणे सिंध बार जो नुमाइंदे जो टाइम पीरियड जेको आहे 5 साल आहे, त उहे अॻु में ईंदा जेके माना 2-2 टेन्योर गुज़ारे ईंदा, माना थर्ड माना फोर्थ माना जो माना टेन्योर हुयो। सही सही, माना सियासत वारो चक्कर एॾे एग्ज़ैक्टली, माना मोरूसी जा साॻई माण्हू सभु या उहो मरे त वरी हुनजो पुटु अची वञे, अहिड़े हिसाब सां। पर ही फस्ट टाइम थियो आहे त यंगस्टर एतिरा वकील आया आहिनि, उन्हनि में एतिरी तब्दीली आई आहे जो उन्हनि सोली सिंधी में चवनि मांगर मच्छनि खे किरायो आहे। अच्छा अच्छा, हींअर बाक़ाइदे नवां जेको आहे सो सिंध बार काउंसिल में मेंबर आहिनि। बार जो इलेक्शंस में सियासी पुठभराई खां सवाइ न थी सघंदो। बिल्कुलु आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा, जंहिंखे माना सही माना में सपोर्ट हूंदी, जे पार्टी जी पार्टी जेके हुकूमत में आहे सम्झो कटी वेंदो उहो। बिल्कुलु बिल्कुलु, ईअं थींदो आहे न। बिल्कुलु आहे साईं, ऐं अक्सर गुलनि जा हार खणी करे वरी पोइ वेंदा ई पहिरीं हाज़िरी उते ॾींदा आहिनि, असां थी विया आहियूं पार जा सदर। त इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे हालांकि, जेकॾहिं ॾिसिजे त, पर ईअं थिए थो, माना सॼो कौल जेको बि जेकी मेंबर हज़रात आहिनि पहिरियां माना वञी उते माना ढोल वॼाए उन्हनि जी तरह ते वेंदा। बिल्कुलु बिल्कुलु, इहा ॻाल्हि आहे, इहो बि थिए थो। पर इहो आहे त वकीलनि जो जेको तइदाद जी तव्हां ॻाल्हि कई आहे, त इन में अलाए शुक्र इहा थोरी थी आहे त हींअर पहिरीं इहो हूंदो त पंहिंजो जेको बि घरां कवड़बो या रोज़गार न मिले सघो, हाणे वञी LLB करे वकील थी वञे, ऐं वञी कॉलेज साइड जेको हूंदो वञी पेपर वञी ॾींदा वकील थी वेंदो। पर हींअर अलाए शुक्र इहो न आहे, हींअर रेगुलर थी विया आहिनि। इवन 3rd ईयर जेको LLB प्रोग्राम हुयो उहो ख़तमु थी चुको आहे, हींअर 5 इयर्स आहे। मां बिल्कुलु ख़तमु आहे, बिल्कुलु ख़तमु आहे, हींअर 2 साल 3 थिया आहिनि त उहो ख़तमु थी चुको आहे। माना ग्रेजुएट पोस्ट ग्रेजुएट थिए तॾहिं बि माना उन खां पोइ बि 5 साल। हा बिल्कुलु 5 साल आहे। अच्छा, पहिरियां त मूं ॿुधो त इंटर खां पोइ 5 साल कंटिन्यू जेके करणु। हींअर इंटर खां पोइ ई 5 साल आहे। अच्छा, जेकॾहिं पाण पोस्ट ग्रेजुएट आहियूं या ग्रेजुएट आहियूं त वरी तव्हांखे 5 साल करणा पवंदा, वरी 5 साल करणा पवंदा। इहो ॾचो इहो आहे। हा, हिकिड़ो ॾचो इहो आहे। ॿियो इहो त तव्हां LLB में जेका एडमिशन थिए थी हींअर एतिरी टफ थी वई आहे त एडमिशन माना आउं त चवां त मेडिकल में बि हींअर आसान थी वई आहे जेतिरी हिन में LLB में एडमिशन टफ थी वई आहे। ऐं उनखां पोइ वरी ईअं बि न आहे त वरी LLB कर त तव्हांखे इनरोलमेंट मिली वेंदी, वरी इन खां LLB खां पोइ वरी हींअर लॉ गेट टेस्ट आई आहे। हाणे उहा हिकु जी क्वालिफाई कंदो त पोइ तव्हांखे लाइसेंस मिलंदो, अदरवाइज़ उहो लाइसेंस अॻे त ईअं हूंदो न फलाणे माना भले उस्ताद जो जेको आहे भले भले वकील जो जेकॾहिं शागिर्द आहे त इहो माना पास आहे, ओके आहे, उस्ताद जो क़ाबिल आहे त पाण ओके हूंदो। बिल्कुलु, हींअर साईं वॾी हीअं सोली सिंध में चवंदा पुराणे में छणी वकील पिया अचनि। अच्छा अच्छा, माना हिकिड़ी क्रीम अचे पई आहे त कोई सुठी ॻाल्हि आहे, अॻिते हली करे माना नॉलेज वारा माण्हू हूंदा, ॼाण वारा माण्हू हूंदा, ईअं अरबुर टाए कोट अरबुर सीढ़ायूं वेठा आहिनि। हा, इहो बि न हुजे। इवन हींअर असांजा मुंहिंजा ख़ुदि तक़रीबन 15-20 दोस्त हींअर मैजिस्ट्रेट आहिनि मुंहिंजी बैच जा। इवन ऐं तक़रीबन 15-20 जेके दोस्त आहिनि उहे हींअर इंस्पेक्टर थिया आहिनि होम डिपार्टमेंट में। माना हिकिड़ी क्रीम आई आहे बाक़ाइदे पढ़ियल लिखियल जेको आहे सो। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾिसो भला, इलाही मां ॾिठा आहिनि असांजा दोस्त जेकी जिन खे सुठी अपॉर्चुनिटी मिली, कुझु अर्सो जज बि थी विया, वरी 2-3 साल जेका आहे पंहिंजी माना इहा जजमेंट वारी मज़ेदार ज़िंदगी गुज़ारे वरी वकील थी विया। इहो छा चकर पाण रिज़ाइन करे आया, न खपे प्रोटोकॉल, न खपनि इहे ॻाल्हियूं। इन्हनि में असांजा दोस्त बि आहिनि। एॾो मज़ो आहे छा भला वकालत में? सर हिकिड़ी ॻाल्हि त ईअं कंदुसि त वकालत में त मज़ो पंहिंजो आहे। वकालत जंहिं करे सरकारी प्रोटोकॉल छॾे करे माना जेको आहे सो घर सरकारी ही कारो कोट अगरि आऊं लाहे करे बावर्ची सरकारी
सभु सामान सरकारी हुजे पोइ बि छॾे करे पाण वरी प्राइवेट ते अची वञूं बिल्कुलु इहो असल में फ़ैसिलो छा कीअं आहे त माना सही आहे इहो बिल्कुलु सही ही कारो कोट ऐं अगरि लाहे ऐं ईअं हलां त मूंखे केरु लेखींदो बि कोन पर जेकॾहिं कारो कोट पातल आहे न त हिन जी वॾी रेस्पेक्ट आहे अच्छा डिग्निटी जेका हिन कारे कोट जी आहे अगरि इहा बि हर वकील जी सम्झ में बि न ईंदी आहे इहा बि हर कंहिंखे सम्झ में न ईंदी आहे त मक़सदु चवण जो ऐं छा ही उहे दोस्त रिज़ाइन इन जे करे था ॾियनि त जेको सिविल जज ते एॾो बर्डन आहे एतिरो प्रेशर आहे सुबुह खां वठी कोर्ट में वेठो आहे शाम जो वरी शाम जो उनखे जेको 7-8 बजे ताईं हाई कोर्ट खे जेको आहे सो उन्हनि खे रिपोर्ट ॾियणी हूंदी आहे माना उनजी सोशल लाइफ ख़तमु आहे अच्छा पंहिंजी फैमिली खे टाइम नथा ॾेई सघनि कंहिं दोस्तनि सां नथा मिली सघनि कंहिं दावत में नथा वञी सघनि उनजी सोशल लाइफ माना बिल्कुलु ख़तमु आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान किथे किथे त किन कोर्ट में जजनि जी खोट बि आहे इन इहो ई सबबु आहे शायदि जेकी सुठा जज थी था वञनि वरी उहे छॾे था वञनि त वरी जेसि ताईं वरी क्रीम बि अचे तेसि ताईं हालांकि फैसिलिटेट कनि था सिविल जज अपॉइंट थिए थो त उनजी 1,65,000 पघार आहे गाॾी मिले थी बंगलो मिले थो सुठियूं जेका फैसिलिटीज़ आहिनि पर हिकिड़ो बर्डन एतिरो आहे इंसान जो बि दिमाग़ केतिरो जेको आहे सो बर्डन जो सही सघे थो ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ के बर्दाश्त कनि था जेके महिनत सां अचनि था पंहिंजो हिकिड़ो पोइते पियल हिकिड़ो फैमिलीज़ आहिनि उन्हनि सां तालुक़ु रखनि था उहे अचनि था त पोइ त इहे तकलीफ़ूं बर्दाश्त कनि अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि मां ॾिठी आहे त जेकॾहिं जज रिज़ाइन करे वरी वकील थी थो वञे त उनजी रेस्पेक्ट वरी जज जे ॾाढो वधी थी वञे त यार पाण जज रहियो आहे माना हिकिड़ो जेकॾहिं को दलील ॾिए थो त दलील जो वज़न थो पवे अॻे जज ते त यार पाण जज रहियो आहे हाणे वकील आहे त हिकिड़ो माना मूंखे लॻंदो आहे त इन जे करे बि हिकिड़ो पावर शो कराइणो हूंदो आहे इहो मां बिल्कुलु इहो हिनखे ऐं एक्सेप्ट छो त आम जेको वकील आहे उनजे मुक़ाबले में उनजी जेका आहे सा इज़त हैसियत ऐं मक़ाम थोरो वधीक सगारो थिए थो बिल्कुलु बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे छो जज खे ख़बर आहे त हीउ बि जज आहे अॻे में जज रहियो आहे साम्हूं जेको वकील थी वेठो आहे ॾिसो न हिते वरी ॿ शयूं थियूं अचनि हाणे जज रहियो आहे जज रिज़ाइन ॾिनी आहे कहिड़े बुनियाद ते ॾिनी आहे अब हू उन लाइफ खे जेको आहे सो सम्झी न सघियो उनजी सोशल लाइफ ख़तमु हुनखे सम्झी न सघियो उन रिज़ाइन कई आहे उनखे वकालत सुठी लॻी उन वकालत कई हिकिड़ो रीज़न इहो आहे ॿियो रीज़न इहो आहे त हिकिड़ा जिबरी रिटायर थींदा आहिनि सम टाइम में करप्शन जे केसिस में जेके थी आहिनि त उन्हनि जी उहा रिस्पेक्ट न हूंदी आहे जेका तव्हां हुननि जी चई सघो था त अहिड़ा मुख़्तलिफ़ जेको आहे सो माना कैटेगरीज़ आहिनि सही भला हाणे इहो ॿुधाईंदा हलो असांजी नाक़स जेका आहे असां दिमाग़ में हिकिड़ी ॼाण ॿी बि ॾियो त हिकिड़ा त वकील थींदा आहिनि जेके तव्हां माशाल्लाह जीअं आहियो हिकिड़ा वकील सरकारी थींदा आहिनि इहे सरकारी वकील जो कहिड़ो कमु हूंदो आहे ऐं उहो सरकारी वकील गवर्नमेंट जॉब वारो हूंदो आहे छा हूंदो आहे हा सरकारी वकील गवर्नमेंट जॉब वारो हूंदो आहे अच्छा उहो डिफेंड कंदो आहे गवर्नमेंट जी तरफ़ां अच्छा मतिलबु को बि अगरि प्राइवेट पंहिंजो को प्रॉपर्टी जो केस आहे या क्रिमिनल केस आहे प्रॉपर्टी सिविल केसिस में वरी अटार्नी हूंदा आहिनि जेके सिविल जा जेके सरकारी वकील हूंदा आहिनि उहे वरी उन स्टेट खे डिफेंड कंदा आहिनि मिसाल जी ॻाल्हि आहे उन में पार्टी आहे सरकार आहे मुख़्तियार कार असिस्टेंट कमिश्नर आहे या डिप्टी कमिश्नर थी वियो अहिड़ा या सेक्रेटरी थी वियो त उन्हनि जे तरफ़ां उहे डिफेंड कंदा आहिनि सही केसिस खे क्रिमिनल केसिस में अचूं था त उन में वरी प्रोसिक्यूशन साइड प्रोसिक्यूशन मतिलबु त स्टेट जे तरफ़ां केस आहे पुलिस माना हिकु FIR कई आहे कंहिं माण्हू ते त हाणे पुलिस माना सरकार आहे त उन्हनि जे तरफ़ां जेको आहे सो वरी सरकारी जेको वकील हूंदो आहे उहो केस खे माना कोर्ट में अवेलेबल हूंदो आहे सरकार जे हर मामले खे फेस करणु बिल्कुलु बिल्कुलु अच्छा हाणे हिकिड़ी वरी ॿी ॻाल्हि बि इहा ॿुधायो त जेकॾहिं को माण्हू कंहिं जुर्म में फांसी थो पवे अटकी पियो जेल थी वियसि न उनजो न ओही न वाही न पोयर न हितां जो अलाए किथां जो त उनजो दिफ़ा केरु कंदो वकील सरकारी कंदो या प्राइवेट को वकील उनखे हायर करे ॾींदा उहो वीचारो काॾे वञे छा करे उनजा वरी 2-3 असां वटि प्लेटफॉर्म आहिनि हिकिड़ो त इहो त अहिड़ा बि असां वटि वकील आहिनि जेके बाक़ाइदा फलाही हिसाब सां जेलुनि में वेंदा ॾिसंदा न बाबा हीअ अफोर्डेबल न आहे त उनजा केस फ्री ऑफ कास्ट बि खणंदा आहिनि हिकिड़ा उहे आहिनि ॿिया वरी आहिनि त लीगल एड तव्हां ॿुधी हूंदी लीगल एड जूं तंज़ीमूं आहिनि जेके ख़ासि तौर ते रिटायर्ड जस्टिस आहिनि उन्हनि उहे तंज़ीमूं खोलींदा आहिनि मां बि हिकिड़ी क़िस्म मुंहिंजी जेका NGO में जेको लिटिगेशन जेको आहे इहा बि हिकिड़ी क़िस्म लीगल एड ई आहे त उहे लीगल एड जेके आहिनि तंज़ीमूं उहे इहे केसिस खणंदियूं आहिनि पोइ उन्हनि खे डिफेंड कंदियूं आहिनि फ्री ऑफ कास्ट पोइ उन्हनि खे जेका तंज़ीमुनि खे फंडिंग थिए थी फंडिंग मां उहो जेको वकील हायर थिए थो हिकिड़ो सैलरी ते उनजो अपॉइंट थियल हूंदा आहिनि उन्हनि खे जेको आहे सो उहे केसिस ॾींदा आहिनि डील कंदा आहिनि सही माना हिकिड़ो सिलसिलो इहो बि सुठो हले थो न समटाइम ईअं बि थींदो आहे त कोर्ट में हाणे केस अची वियो अपील जेका दाख़िल थी वई हाणे उहो माना पार्टी जेको आहे सो वकील नथी करे सघे हमरा जेल में आहे पोइ जज साहिबान बि कंहिं वकील खे चवंदा आहिनि बाबा इहो माना पापर केस हिनखे चवंदा आहिनि त उहो पापर केस जेका ॾींदा आहिनि पोइ उन्हनि खे सरकार जेको आहे सो वकील खे ॾींदी आहे अमाउंट ॾींदी आहे स्पेसिफिक अमाउंट आहे उहो सरकार ॾींदी आहे ऐं पोइ वकील उन जे तरफ़ां कचहरी पाण अञा कयूं था ॼाण तव्हां खां वठंदासीं खोड़ सारी हिकिड़ो कलाम ॿुधूं बिल्कुलु सिदरा ताहिर सां गॾु
हाँ अनन जो आवाज़ आहे को सिंधी कलाम ॿुधो भला? नंढी जेका सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि ॾाढो ज़बरदस्त लॻियो मूंखे सो असांखे नंढी सिंधीअ में हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम हिकिड़ो ॿुधायो सिंधी कलाम ॿुधायो वाह 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 हो पेरे पवंदी सान चवंदी सा हो पेरे पवंदी सान चवंदी सा रही मंझि रात भंबूर में अला रही मंझि रात भंबूर में हो पेरे पवंदी सान चवंदी सा हो पेरे पवंदी सान चवंदी सा रही मंझि रात भंबूर में अला रही मंझि रात भंबूर में हो पेरे पवंदी सा उठत आरिया मजाया हो उठत आरिया मजाया आरिया मजा बेनरया मजा आरिया मजा बेनरया मजा हो आँखों वचंदी सान चवंदी सा हो आँखों वचंदी सान चवंदी सा रही मंझि रात भंबूर में अला रही मंझि रात भंबूर में हो पेरे पवंदी सा चढ़ी जबल चोटते हो चढ़ी जबल चोटते जबल चोटते ढूंढड़ चोटते जबल चोटते ढूंढड़ चोटते हो सगड़ा तंदी सान चवंदी सा हो सगड़ा तंदी सान चवंदी सा रही मंझि रात भंबूर में अला रही मंझि रात भंबूर में हो पेरे पवंदी सा पिंजरो पाकर सोल जाया हो पिंजरो पाकर सोल जोया ढीडियो रसूल जो सत्यो रसूल जो ढीडियो रसूल जो सत्यो रसूल जो हो चौठ चुमदी सान चवंदी सा चौठ चुमदी सान चवंदी सा रही मंझि रात भंबूर में अला रही मंझि रात भंबूर में हो पेरे पवंदी सान चवंदी सा हो पेरे पवंदी सान चवंदी सा रही मंझि रात भंबूर में अला रही मंझि रात भंबूर में हो पेरे पवंदी सा पेरे पवंदी सा पेरे पवंदी सा वाह ज़बरदस्त जबरदस्त वाह वाह वाह
माशाल्लाह। क्या कयूं ॾाढो सुठो। भला हाणे ब्रेक वठूं या पहिरीं पवणो पवंदो? न ब्रेक वठणु ज़रूरी आहे छो जो ॾाढो ज़बरदस्त सॉन्ग तव्हां ॿुधो इंजॉय कयोसीं ऐं असां हाणे हलंदासीं हिकु नंढड़ी कमर्शियल ब्रेक जी तरफ़। सो केॾा न वञो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। तव्हां असां सां गॾु आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। असां सां गॾु मुज़ महिमान बि आहिनि एडवोकेट खलील उनड़ साहिबु। क़ीमती वक़्तु ॾिनो आहे असांखे, सिदरा ताहिर असांखे सुठा कलाम ॿुधाया थी अॼोके प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि ऐं आख़िरी लम्हनि में बि कचहरी कंटिन्यू पाण रखंदासीं। तव्हां असां सां गॾु ई रहिजो। खलील साहिबु ॻाल्हि पई थी बार एसोसिएशन्स जी ऐं इलेक्शन्स जी ॻाल्हि पई थिए पई। इलेक्शन त थी वेंदी आहे पर इन्हनि जो को जोॻो किरदारु बि हूंदो आहे वकील बिरादरी जे लाइ या आम माण्हुनि जे लाइ। इहे कंदा छा आहिनि पोइ 5 साल इहे? एग्जैक्टली उहा वकील जी वेलफेयर बि हिन में हूंदी आहे। ये कंधा छा आहिनि 5 साल? मूंखे ज़रूरी लॻंदो आहे उदा इहे फोटो वोटो वॾा पेना फ्लेक्स छपियल हूंदा आहिनि। आम माण्हू का एक्टिविटी हिन जी नज़र मूंखे कोन आई आहे। एग्जैक्टली उहा असांखे रिप्रेज़ेंट कनि था। जीअं खणी आऊं मज़ाक काटी करे ॻाल्हि कयूं त इंसिडेंट जीअं थियो त सिंध जो जेको आहे असां हिकिड़ो पंहिंजो आहियां रजिस्ट्रेशन मुंहिंजी सिंध बार काउंसिल जी आहे त हितां जेको आहे सो आवाज़ु बुलंद थियो पाकिस्तान बार काउंसिल में, इवन KPK बार काउंसिल में आवाज़ु बुलंद थियो त उन्हनि KPK बार काउंसिल जा सेक्रेटरी ऐं पाकिस्तान बार काउंसिल जेको आहे सो वाइस चेयरमैन जेको आहे खुशदिल ख़ान साहिबु उन्हनि अप्रोच कई मूंसां ऐं मुंहिंजी वधि खां वधि हेल्प थी। त इहो हिकिड़ो बेनिफिट आहे न त सिंध बार काउंसिल जो जेकॾहिं मेंबर आहियां ऐं मूंखे जेको आहे सो उन्हनि हिकिड़ो इहो उन्हनि सां कॉन्टेक्ट कराए मुंहिंजी हेल्प कराए वई थ्रू। हाणे हितां त जल्दी केरु उहो न पियो पहुची सघे पर जेका मदद थी उहा बहितरीन नमूने जी थी। बिल्कुलु बार जी मार्फत थी। सही थोरी घणी हिकु असां चवंदा लेट सां ज़रूरु थी पर बार जी मार्फत ई थी ऐं बहितरीन मदद थी। मां माना पंहिंजो खणी चवंदा हिकिड़ो एतिरो मूंखे एक्सपेक्टेशन न हुई जेका जंहिं हवाले सां मुंहिंजी माना मदद थी। GSQ में वयूं आर्मी चीफ डे मोबाइल बि शायदि इंटरनेट ऑन थियल आहे त थोरो आवाज़ में प्रॉब्लम आहे। मोबाइल थोरो जेकॾहिं साइड पर बरो रखंदो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी पोइ आवाज़ु क्लियर ईंदो ऐं तव्हांजी गुफ़्तगू असां त हिते ॿुधूं था नाज़रीन ॿुधी सघंदा। बिल्कुलु बिल्कुलु। सो ॻाल्हि खे कंटिन्यू पाण कयूं था त इहो तो इंटरनेट जो मसइलो आहे। जी सो इहो आहे त बार जा फ़ाइदा। ॿियो वकील जी वेलफेयर बि आहे हिन में। वकील जी वेलफेयर लाइ असांजे लाइ कुझु फंड्स बि आहिनि या मिसाल को वकील इहा ई ॻाल्हि मां पुछणु पिया चाहियो त फीस बि वठंदा आहिनि हर साल मतिलबु हीअ जेके मेंबर आहिनि या जॾहिं इलेक्शन थींदी आहे त पोइ फीस उगाड़ी थींदी आहे पूरी प्रॉपर तरीक़े सां पोइ वोट ॾेई सघंदी न त पोइ न ॾेई सघंदी। बिल्कुलु पोइ इहे सभु फीसूं काॾे थी वञनि करे मां पुछां उहो अकाउंट आहे इन केस डेथ थिए थी वकील जी या उहो साम्हूं सॉली सिंध में खणी रिटायर थी थो वञे घर थो वेही रहे त पोइ उहो उन्हनि खे फंड आहे जेको मख़सूस फंड आहे जेको रखियल आहे। उहो असां मुंहिंजे ख़्याल में 5 लख ताईं आहे फंड आहे उहो वकील खे मिली सघो। हींअर उन ते एफर्ट्स हलनि पिया त इहो फंड जेको आहे सो 5 लख जी त हींअर उहा काई वैल्यू न आहे। छो त जीअं सियासी पार्टियूं थींदियूं आहिनि मां सम्झो पए त इहे पंहिंजे माना आलीशान इस्तक़बाल लाइ गुल बुल ऐं इहे माना हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ा स्टेज वग़ैरह इको साउंड ते पैसा ख़र्च थी करे ऐं तबाह थी था वञनि। बिल्कुलु बिल्कुलु। पोइ इहो जेकॾहिं थिए थो जेका तव्हां ॻाल्हि चओ था इहा ॾाढी सराही जहिड़ी ॻाल्हि आहे। इहा भली ॻाल्हि आहे त ईअं थियणु खपे छो त वकील बि आख़िर में ज़ाहिर आहे त केतिरो कमु कंदो नेठि हुनजो दिमाग़ बि केतिरो कमु कंदो इन करे उनजे लाइ फ्यूचर में जेकॾहिं जीअं सरकारी इदारनि में या हुकूमत जीअं पेंशन वग़ैरह ॾींदा त वकील बिरादरी पाण इहो जेको तहरुक वठे थी त इहो ॾाढो भलो कमु आहे। न बिल्कुलु बिल्कुलु। इहो त अञा असां हिनखे चवंदा आहिनि न वधीक वेलफेयर हुजणु खपे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे वकील ॿियो त कोन्हे को हाणे आख़िरी में रिटायरमेंट थिए थो त उनजो एतिरो त उनजे पोयरनि जो राइट आहे त कुझु त उहो वकील खे मिले जेको उनजे पॉइंट खे जेको आहे को बेनिफिट थिए। सही उनजे लाइ एफर्ट्स हींअर असांजा जेके नौजवान हींअर आया आहिनि सिंध बार काउंसिल में हैदराबाद खां आहे सिद्धार्थ चांडियो साहिबु आहे या मीरपुर ख़ासमा पंहिंजो टालपुर साहिबु आहे त अहिड़ा कुझु नुमाइंदा अचनि पिया नवां त उहे हींअर वेलफेयर जो सोचनि पिया। पहिरीं जेके हुया पुराणा उन्हनि कोन सोचियो एतिरो ज़ाहिरी ॻाल्हि टाइम पास करे। हा बाक़ी हींअर जेके नौजवान जेका तब्दीली आहे हिकिड़ी उमेदु आहे त इहे ज़रूरु सोचनि पिया इन ते वधि खां वधि जेको आहे कमु बल्कि ॿार जा बि कमु थियणु खपनि ऐं उन्हनि जी स्टेब्लिश उन्हनि खे बि थियणु खपे थोरा माना स्टेबल थियणु ऐं थोरा ईअं ज़बरदस्त तरीक़े जा थियनि छो त ॿियनि सूबनि जूं बार्स मां हिकु ॿ ॾिठियूं आहिनि त उहे ॾाढा आलीशान क़िस्म जा आहिनि। पाण वटि सिंध में जेकी ख़ासि तौर ते जेकी कोर्ट्स आहिनि
या उते जेकी वकीलनि जे लाइ जेकी सहूलियतूं आहिनि उहे अणलभ आहिनि माना घटि सहूलियतूं आहिनि एतिरे ताईं जो माण्हू वाईफाई लाइ बि परेशान हूंदो आहे वकील बिरादरी हाणे वाईफाई बि जेकर हुनखे न हुजे पोइ ॿार जे सदर थियण जी कहिड़ो फ़ाइदो आहे बिल्कुलु न साईं असीं बिल्कुलु हींअर असांजी हाईकोर्ट बार में जेका नई जेका पंहिंजो आई आहे पंहिंजो बॉडी आई आहे त हुन में असांजो दोस्त आहे प्यारो नवीद जरवार साहिबु आहे जेको लाइब्रेरी सेक्रेटरी थियो आहे त लाइब्रेरी हवाले सां पहिरीं जेके फैसिलिटीज़ हुयूं उनखे वधीक हुन प्रोमोट कयो आहे इवन जेका प्रेसिडेंट या वाइस प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी आहिनि त घटि में केस विड़ी करे थधी छांव में अची वेहे कोई एसी वेसी बंदोबस्तु सुठो हुजे नई बिल्डिंग ठही आहे हींअर हुनजो हींअर इफ़्तिताह चीफ साहिबु वेरी सून जेको आहे अची कंदो इहे शयूं आहिनि पर अञा चऊं था अञा वधीक जेको आहे असांखे फैसिलिटेट कयो वञे जेतिरो अच्छा हू हींअर जीअं चीफ जस्टिस साहिबु आहे असांजो त हिन चीफ जस्टिस जे दौर में वकील सुखिया आहिनि या पहिरियां के चीफ जस्टिस रहिया त उन दौर में वकीलनि सुख जो साह खयो थोरो इहो ॿुधायो त हीअ तव्हां जीअं असां हुकूमतुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं हिते जेके ॿिया माण्हू ईंदा आहिनि त भाउ गुज़िरियल हुकूमत हाणे वकीलनि खां वरी चीफ जस्टिस जे बारे में पुछा कयूं त कहिड़ो चङो हुयो भला कहिड़े में तव्हां पाण खे सुखियो महसूसु कयो था सुखियो त असां नथा चई सघूं बाक़ी इहो आहे त छो त इफ़्तिखार मोहम्मद चौधरी साहिबु हूंदो न त उन में वरी जेकी कोर्टुनि जा मुलाज़िम ॾाढा सुखिया थी विया छो त हुन पघारूं डबल करे छॾियूं हिक महिल ई वधाए छॾियईं आउ कयईं माण्हू सभु ख़ुशि थी विया वञी 50,000 पघारूं लखु करे छॾियईं त हाणे माना जेके माण्हू आहिनि कोर्टुनि जा उहे छा हाल वाल आहे ओरनि असल में छा हींअर कोर्टुनि में जेको सिस्टम आहे असांखे इन शइ जो ॾाढो ॾुख बि थींदो आहे त इन शइ ते ॾाढो इन कमु थियणु खपे ख़ासि तौर ते हींअर सिंध बार काउंसिल में जेके मेंबर जेके आहिनि उन्हनि खे साम्हूं असां इहो आवाज़ु रखियो बि आहे त जजनि जो बिहेव टुवर्ड्स वकील जेको आहे उहो ॾाढो हिकिड़ो ख़राबु तबियत जो माना आहे इवन एतिरे क़दुरु जो समटाइम उहे इंसल्ट बि करे वेंदा आहिनि जज कनि था बिल्कुलु कनि था अच्छा जजनि जो वरी इहो चवणु आहे पाण में वेठा आहियूं जज वरी इहे चवनि था त जेकी वकील आहिनि ख़ासि तौर ते जेके बार जा उहिदेदार आहिनि त उहे वरी अची माना पाण खे फने खान सम्झंदा तोखे ख़बर न आहे त मां बार जो सदर बि आहियां इहा बि ॻाल्हि आहे तोखे ख़बर न आहे त मां आम वकील न आहियां बिल्कुलु बिल्कुलु लाज़मी ॻाल्हि आहे होॾां बि कुझु असांखे न खपे इहो जज खपे ई न त पोइ वरी एतिजाज थी वेंदो तुंहिंजी नौकिरी ते हाणे के अहिड़ा बि अची वेंदा आहिनि बॉडी में जेके वकालत जे हिसाब सां आहिनि कुझु कोन पर हाणे बार जे हिसाब सां जज खे चवंदो ख़बर न आहे ऐं फलाणो आहे प्रेसिडेंट आहे हीअं इहा बि ॻाल्हि आहे नो डाउट ऐं असां वटि ॿिन्ही जॻहनि ते थोरो थिए थो न क्लेशिस इन करे थियनि ऐं ईअं बि आहे हाणे वकील को अहिड़ो बीह रहियो हाणे मां ॻाल्हि कयां त हींअर रिसेंट हैदराबाद में बेच आई आहे जेका के आगा साहिबु आहे हिकिड़ो अंग्रेज़ जज आहे जेको हुनजो एक्सेंट ऐं इवन हू पढ़ी ॿाहिरां आयो आहे हाणे उनखे उर्दू न सिंधी सम्झ में ई कोन थी अचे हाणे केरु अची हुनजे साम्हूं बीहंदो जेको हुनजी इंग्लिश सम्झंदो ऐं ॻाल्हाईंदो हुन सां त माना एतिरा वकील कोन्हे के जे कॉम्पिटेंट कोन्हे जेको हुन साम्हूं अची वेही ॻाल्हाइनि जेके कॉम्पिटेंट आहिनि न उहो पंहिंजो ॻाल्हाइनि था पंहिंजे मेरिट ते हुन केस हलनि था बाक़ी माना इलाही वकील जेको आहे हिन शइ खां लाराइनि था त यार हाणे हिन साम्हूं केरु वञी बीहे केरु हिनखे सम्झे केरु हिनखे जवाबु ॾिए इवन हिन आयलैंड गैस वारे केस में हुन लाइ भलो थी वियो आहे सुखियो वेठो आहे वकील घटि था मटियारी जो डीसी हुयो उन खां इंग्लिश में जो सवाल कई न आयलैंड गैस वारे केस में त उहो सवाल जा जवाबु न ॾेई सघियो पोइ चीफ सेक्रेटरी खे जेको आहे हुन के आगा साहिब जेको आहे माना ॾाढो हिकिड़ो बेस्तो कयो इन 16 लफ़्ज़नि में चऊं त हीअ कहिड़े क़िस्म जा तव्हां बैरोकेड रखिया आहिनि जंहिंखे मुंहिंजी ॿोली बि सम्झ में नथी अचे अच्छा 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 सही इहो पावर एजुकेशन जो आहे ऐं इन करे मतिलबु चवणो त असां पोइ ते इन करे थी था वञूं छो जो असांजो ध्यानु सिर्फ़ु डिग्रियुनि ते आहे बाक़ी एजुकेशन ते न असां वटि हूअं बि जेके ॾिसे त जेकी नंढियूं कोर्टूं आहिनि सुप्रीम कोर्ट खां वठी करे जेकॾहिं ॻाल्हि कयूं त नंढियुनि कोर्टुनि में आम रिवाजी ईअं ई सिलसिलो हलंदो आहे जेका पंहिंजी ॿोली आहे ऐं हीअ जेको तव्हां ॾिसो था टीवीअ ते जेको माहौल या फिल्मुनि में कोर्ट हिकिड़ी लॻियल हूंदी आहे ऑब्जेक्शन जो आहे इहो सिलसिलो हिते न हूंदो आहे नंढियुनि कोर्टुनि में मां 2 टे चकर वियो आहियां ऐं पोइ ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे ऐं वकील ऐं जज जेको पाण में ॻाल्हाईंदा आहिनि भरिसां बीठल खे ख़बर न हूंदी आहे चए छा थो ऐं छा थो चए छा थो चवणु चाहे त उहो हिकिड़ो ड्रामाई अंदाज़ में या फिल्मी अंदाज़ में जीअं पेश कयो वेंदो आहे बाबा फलाणो हाज़िर थिए ऐं ईअं व्हाट्सअप थींदी आहे कोर्ट में कोई ईअं हूंदो ईअं घटि हूंदो आहे बिल्कुलु सुप्रीम कोर्ट में थी सघे थो वॾनि केसनि में न ईअं उहो फिल्मी सीन आहे उहो जेको आहे सो ड्रामाई सीरियल जेके आहिनि उहा अलॻि शइ आहे रियलिटी में ईअं न आहे सिस्टम जेको आहे सो चेंज आहे उहो मूंखे मुंहिंजी फैमिली मां पुछंदा यार कोर्ट में सिस्टम कीअं आहे फिल्मुनि वारो आहे मुंहिंजो न बाबा फिल्मुनि वारो कोन्हे हुनखे जेको आहे सो हिकिड़ो करे जज सां आस्ते कराईंदो आहे ईअं ग़रीब आहे वीचारो जवाबदार आहे ईअं कयो अथई हूअं कयो अथई हिनजी हीअ शइ आहे ईअं ॿियो भरिसां वारे ख़बर ई न पवंदी आहे ॻाल्हायूं छा फिल्मुनि में ड्रामनि में त हिकिड़ी जेको आहे सो 15 मिंट में जेको आहे सो हमरा बरी बि थी वेंदो आहे या सज़ा अची वेंदी अथसि हिते त सालनि जा साल था केस हलनि प्रोसीडिंग हले थी सही 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 हिकिड़ो थोरो फ़र्क़ु आहे फ़र्क़ु आहे बहरहाल तव्हां माशाल्लाह ॾाढो सुठो कमु कयो पिया तव्हां सां नेक तमन्नाऊं असांजूं आहिनि सोशल एक्टिविटी बि तव्हांजी जारी रहे असांजी इन हवाले सां बि तव्हां सां दुआऊं आहिनि सो आख़िर में वेंदे वेंदे को सुठो को मैसेज जेको यादि रहिजी वञे त उनर साहिबु असांखे प्रोग्राम में आयो ऐं भली ॻाल्हि करे वियो सर मां जीअं ही ऑर्गेनाइज़ेशन जो जीअं स्टार्टअप वरितो पे हींअर रिसेंटली महीनो खनि अॻु में
त मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी साफ़को जो ऑनर आहे सलेमान जी अबड़ो साहब। सो उन सां मुंहिंजी मीटिंग थी त उहो मुंहिंजे शहर शहदादपुर जो आहे, त मुंहिंजो उन खां थोरो एडवाइस वठंदा कीअं हिन खे इस्टेब्लिश कजे। त उन मूंखे ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि चई यार ॾाढो बहितरीनु तव्हां हिकिड़ो कमु कयो आहे, एप्रिशिएट मूंखे कई। चई इंडिया जो जेको पंहिंजो शाहजहान हो बादशाह, उन जी घरवारी जेका फोत थी त उन हिकिड़ो महल ठारायो, ताजमहल ठारायो। हाणे उहो अहिड़ो जो पोइ उन मज़दूरनि जा हथ बि कटाए छॾियईं, पर हिकिड़ो शइ अहिड़ी ठाराई जो उहा इंसानियत जे लाइ कमु न आई आहे अॼु ॾींहं ताईं। उन ई टाइम चई वरी हिकिड़े ॿिए मुल्क जो बादशाह हो, त उन वरी छा कयो, उन जी वाइफ बि हीअं ड्यूरिंग डिलीवरी जेको आहे सो फोत थी वई, त उन छा कयो त उन रिसर्च कराई त आख़िर मुंहिंजी घरवारी छो फोत थी आहे। पोइ हुन जॾहिं रीज़न ॻोल्हियो त पोइ हिन चयो त सोचियो त पोइ त इहा पूरे मुल्क में पूरी स्टेट में अलाए केतिरियूं औरतूं मरंदियूं हूंदियूं। पोइ हुन छा कयो जो चपे चपे ते चाइल्ड केयर सेंटर माना क़ाइमु करे छॾिया, त उहो हिकिड़ो रुझान जेको औरतुनि जो मरण जो उहो घटिजी वियो। त हुनखे हिकिड़ी दिली सुकून पहुतो, ख़ुशी थी त यार इहो माना हाणे मूं ॾाढो भलो कमु कयो। थींदो आहे न, यूरोपी माण्हू ईअं कंदा आहिनि, कमाई शइ करे वेंदा आहिनि, असां वरी इश्क में जेको आहे रुॻो यादगार ठाहींदा। एक्ज़ैक्टली। त हींअर मूंखे मूं जो इहो कमु स्टार्टअप वरितो त मूंखे ॾाढो माण्हुनि एप्रिशिएट बि कयो त ॾाढो बहितरीनु आहे। इवन एतिरे क़दुरु जो हुन पंहिंजो मूंखे चयो सलेमान जी अबड़े साहब, चई त मूंखे तव्हां ते तनक़ीद बि थींदी। चई अहिड़ा माण्हू तव्हांखे चवंदा त हाणे ॾिस वाइफ जे इश्क में जेको आहे सो हाणे अची हिन तंज़ीम हा अहिड़े, पर तव्हां चई त तव्हां स्टॉप न कजो हिन शइ खे, तव्हां कंटिन्यू कजो। मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ज़िंदगी में लहा चढ़ अचनि था, दुख तकलीफ़ पंहिंजी जॻह ते आहे। उहा तकलीफ़ मां कीअं थो बर्दाश्त कयां ऐं कीअं उहा तकलीफ़ूं कढंदो आहियां पंहिंजे कमरे में, इवन पंहिंजी फैमिली सां बि न, पंहिंजे कमरे में तकलीफ़ कढंदो आहियां। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी ज़िंदगी वॾी आहे, पहाड़ जहिड़ी आहे, उनखे हलाइणो आहे। मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त तकलीफ़ कहिड़ी बि अचे, इंसान उन तकलीफ़ में पंहिंजो पाण खे ख़तमु न करे छॾे, सुसाइड करे छॾींदा आहिनि। त उन तकलीफ़ खे जेको आहे सो करे उनखे ख़तमु न करे छॾे, इवन उन मां लेसन वठी उन तकलीफ़ खे जेको आहे सो कढी उन सां अहिड़ो कमु करे जो सुभाणे मिसाल थी वञे। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी खलील उमर साहब, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। सिद्धराज जी आपका भी बहुत शुक्रिया, आपका मैसेज सॉन्ग में ही होगा इंशाल्लाह, वही सुनेंगे। सर मरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा लख तोरा। सो प्रोग्राम हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, सरिश पाण मोकिलाए। बिल्कुलु असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, पर असां सुभाणे वरी ईंदासीं इंशाल्लाह, जे ज़िंदगी रही त तव्हां सां गॾु हूंदासीं। ऐं तव्हां बसि दुआउनि में यादि रखो असांखे, असां बि तव्हांखे दुआउनि में यादि रखंदासीं। पर पंहिंजी फैमिली जो, पंहिंजे भाइरनि भेनरुनि जो, पाड़े वारनि जो, सभिनी जो ख़्यालु रखो। ऐं ज़िंदगी शयुनि खे मतिलबु घटि अहमियत ॾियो, साह खे वधीक अहमियत ॾियो, जेके तव्हांजा पंहिंजा आहिनि उन्हनि खे वधीक अहमियत ॾियो, पंहिंजे भाइरनि भेनरुनि खे बेहद रेस्पेक्ट ॾियो ऐं पंहिंजी ज़ात जी वधीक इज़त कयो। सो असां पारां मोकिलाणी जी लतीफ़ जी मिठी ॿोली, सदाईं गॾु, अल्लाह भाई।